तमामु वॾो माण्हू सिंधी हुजण जे करे नज़रअंदाज कयो वियो हुनखे। टे ॼणा टिनी ॼणनि जे लाइ असीं जेको आहे सो 1 मिंट जी ख़ामोशी था कयूं। मधु साहब थोड़ो वरी रिपीट करे ॿुधाइजो कहिड़ा कहिड़ा दोस्त असां सां गॾु आहिनि। हा, असां सां गॾु जंहिंजो अनवर अज़ीज़ साहब लाहौर खां उन्हनि असांखे जॉइन कयो आहे। रुखसाना अली असांखे फिनलैंड खां जॉइन कयो आहे, असां भलीकार था चऊं। अब्दुल्ला सोलंकी साहब असां सां गॾु आहे। नीरज जोशी साहब असां सां गॾु आहे। अमजद शर साहब असां सां गॾु आहे। दोदो खान खटियाणा असां सां दुबई खां गॾु आहे। रज़ाक सरोई साहब डायरेक्टर न्यूज़ आवाज़ टेलीविज़न उहे असां सां गॾु आहिनि। अयाज़ जरवार साहब असां सां गॾु आहिनि। मुरसलीन हसन खान जदोई असां सां गॾु आहिनि। अनीस टूर मेमन साहब असां सां गॾु आहिनि। डॉक्टर खुशहाल कलानी साहब, डॉक्टर ज़ीशान जदोई साहब असां सां गॾु आहिनि। सादिक बंबरो साहब असां सां गॾु आहिनि। सुरेश कुमार वाधवानी साहब असां सां गॾु आहिनि। मुमताज़ खादिम मेमन साहब असां सां गॾु आहिनि। जी रमेश साहब, तव्हां प्रोग्राम जो इंट्रोडक्शन करायो त पोइ प्रोग्राम खे अॻिते हलाइजे। मुंहिंजा दोस्तो अॼु पाण अॼु बि उन ई दोस्ताणे अंदाज़ में गॾु आहियूं। कोविड जा जेके पाण जे ज़हन ते जेके असरात आहिनि उनखे खुशगवार बणाइण जे लाइ असां गॾु थींदा आहियूं। अॼु जेको गॾु थिया आहियूं उन में असांजो मौज़ू जेको आहे ख़ासि जेका टॉपिक रहंदी उहा आहे त कोविड जेको आहे उहो बेलगाम थी वियो आहे, तेज़ीअ सां वधे पियो। हाणे असांखे पंहिंजे गवर्नमेंटनि जा ऐं ॿियनि जा बि हालनि जी ख़बर आहे त पाण खे कहिड़ा कहिड़ा एहतियात करणु खपनि। ख़ासि करे पाण हिक ॿिए एहतियातनि ते बि ॻाल्हायूं ऐं उहे वरी पंहिंजे दोस्तनि यारनि खे बि वञूं, पंहिंजो पाण पंहिंजे त हुन में असां अॼु सभई दोस्त ॻाल्हाईंदासूं, हिक ॿिए सां डिस्कस कंदासूं। पर ख़ासि तौर ते जेको आहे असां ॿाहिराना राय जे लाइ असांजो दोस्त अमेरिका मां वापसि थी आयल डॉक्टर खुशहाल कालाणी आहे, ज़ीशान शामा आहे ऐं डॉक्टर शहज़ाद शेख साहब आहे। उन्हनि उहे ख़ासि मक़सदु पंहिंजे तयारीअ सां आया आहिनि। असांखे पंहिंजी उहे शयूं शेयर कंदा जेके उहे हॉस्पिटलनि में ॿियनि हंधनि ते ॾिसनि था ऐं पोइ वरी पाण ऐं कंहिं न कंहिं कीअं जेको आहे इन कोविड खे जेको आहे जेको सफ़ा बेलगाम लॻो पियो आहे हिन खे कीअं जेको आहे बचायूं। बुनियादी तौर ते त तव्हांखे असांखे पूरी ख़बर आहे त हीउ जेको आहे असांजो वायरस उहो बुनियादी तौर ते लूलो लंगड़ो ऐं अपाहिज उनखे असां पंहिंजे हथ जे गिरनि ते खणी ऐं पंहिंजे लाइ मौतमार बणायूं था। अदरवाइज़ हीउ जेको वायरस आहे उहो बज़ाहिर हली पूरी उनखे कैरियर घुरिजे, ॿियूं शयूं घुरिजनि। त उनजे करे जॾहिं आहे ई लूलो लंगड़ो ऐं उहो वरी असांखे वेठो मारे त छो न उनखे असांखे साइड ते छॾियूं ऐं पंहिंजे पाण खे महफ़ूज़ बणायूं। त अचो त ॾिसूं त अॼु पाण जेको आहे जेके ख़ासि असांजा ॻाल्हाईंदड़ दोस्त उन्हनि खां छा था पुछी सघूं ऐं थी सघूं। उनजे लाइ सभ खां पहिरीं मंज़ूर साहब गुज़ारिश कबी ज़ीशान जतोई साहब खे जेको रशिया मां असांखे जॉइन कयो आहे, उहो डॉक्टर आहे, डॉक्टरी पढ़े पियो हुते यूनिवर्सिटी में। त उहो जेको आहे अॼु पंहिंजे जेके बि हालात
जा आहिनि कोविड जे बारे में उनजो इज़हार करे पोइ वरी वारे वारे सां सभिनी सां कंदासूं। बाक़ी मंज़ूर तो वटि आवाज़ केतिरो तमामु घणी थी हले पई ऐं शोर घणो करे तव्हां वटां थो। हा बिल्कुलु ठीकु आहे, हितां ई आयो पिए। सो जी डॉक्टर ज़ीशान साहब। जी बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम सारे दोस्तों बिरामन को। जी मेरा नाम ज़ीशान हैदर, मैं तहसील जतोई जिला मुजफ्फरगढ़ से बिलोंग रखता हूँ। मैं मेडिकल का स्टूडेंट किर्गिस्तान रशियन स्टेट 4th ईयर में पढ़ रहा हूँ। सरायकी जी आवाज आ रही है ना? जी 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 दोस्त अच्छा सरायकी जी हाँ। मेरा नाम ज़ीशान हैदर, मैं जिला मुजफ्फरगढ़ तो ही तू काम करे ना बलोच फैमिली नाल रिलेशन है अल्हम्दुलिल्लाह। और फिलहाल मैं रूस दी स्टेट किर्गिस्तान दे अंदर बिश्केक कैपिटल दे अंदर 4th ईयर मेडिकल दा स्टूडेंट हां। ते जेड़ा साडा अज दा टॉपिक है ये कोरोना वायरस दे बिलोंग। ये जेड़ी पूरी आलमी वबा दे उत्ते फैलिया होया है, पूरी दुनिया को अपनी लपेट च घेनगी दे अज हिंदे बारे असां डिस्कस करने जरा। क्योंकि जब तू ये दुनिया बनी है इंदे अंदर हर तरह दे हर मतलब सदी दे अंदर कोई ना कोई ऐंजी वबा चली आई है जेड़ी पूरी दुनिया को अपने अंदर लपेट च लीदे सी। अगर ही तो 21वीं सदी को पिछू चले वञो 20वीं सदी 19वीं सदी 18वीं 17वीं कोई भी सदी च आ गई उनके अंदर कोई ना कोई ऐंजी डिजीज लाजमी आई है जेड़ी पूरी दुनिया दे उत्ते फैल गई है। ये 21वीं सदी दे जेड़ा 21वीं सदी दी मेन डिजीज है वो कोविड-19 कोरोना वायरस है। ठीक है ना? ये जेड़ी डिजीज है हिंदा बेसिकली जेड़ा अटैक होंदे रेस्पिरेटरी सिस्टम मींस के लंग्स दे उत्ते फेफड़े को इन्फेक्ट करेंदे। उन तो बाद मतलब टोटली ब्रेन सिस्टम को मफलूज कर देंदे सारा कुछ मतलब पूरी बॉडी को डैमेज कर देंदे इस तरह नाल। जी कोविड-19 दिसंबर मार्केट दे विचों जेड़ी बैट्स वगैरह चिमकादर वगैरह उन्हें दे गोश्त नाल इनको फैलल बिलोंग कीते गए। वैसे इंदे जेड़े सैंपल हैं वो 18वीं 19वीं सदी दे अंदर कैमल्स वगैरह ऊंट वगैरह इन्हां दे अंदर भी पै गया। ते पहले 18वीं 19वीं 20वीं सदी दे अंदर इतना ज्यादा इफेक्टिव कहना है, लेकिन 21वीं सदी दे अंदर ही आके अपना मतलब पूरी दुनिया को अपनी लपेट कोविड-19 चाइना के अंदर जो ही स्टार्ट किया तो उमले वापस उन्हें दे अंदर वो पॉजिटिव सैंपल पूरे मतलब कंट्री दे अंदर फैलदा गया। कोविड-19 दे फैलन दा जेड़ा मेन उनदा सोर्स है फैलन दा वो है कफिंग। सांस के जरिए भी फैलता है, वो सांस के जरिए भी फैलदे ते सलाइवा वगैरह इन्हां दे जरिए भी फैलदे हो। अगर खांसी आ वने या बाज़ औक़ात छींक आ वेंदी है, छींक दे दौरान इनके मुंह दे विचों जेड़े थोड़े बहुत सलाइवा दे पार्टिकल्स निकल के बाहर निकलदे वो हो सकदे कि 1 मीटर मैक्सिमम 1.5 मीटर तक ना उन्हां दी टारगेट होंदे। उन टारगेट दे विच जेड़ा भी पर्सन आ वेंदे वो इनको इफेक्ट कर देंदे। कोविड-19 हवा दे अंदर फ्लाई कैन नहीं कर सकदा। जो ही मतलब कोई छींक वगैरह आंदी है या कफिंग वगैरह थींदी है मुंह दे अगों इथां के पार्टिकल्स ने लग सकदे न जेड़े मतलब कोई मुसाफा करन नाल बे लोग नाल दूजे बंदे नाल उनदे जरिए एक पर्सन तो दूजे पर्सन ने चैट है वो ठीक है। बाकी उन तो अलावा
किस्मां, एक डीएनए वायरस होंदे, एक होंदे आरएनए वायरस। ਜਿਹੜਾ ਆਰਐਨਏ ਵਾਇਰਸ ਹੁੰਦੇ ਇਹਦੇ ਫੈਲਣ ਦਾ ਜਿਹੜਾ ਹੁੰਦੇ ਤਰੀਕਾਕਾਰ ਉਹ डीएनए ਤੋਂ ਬਿਲकुल टोटली मुख्तलिफ ਹੁੰਦੇ। और डीएनए वायरस इतना ज्यादा इफेक्ट कोविड-19 कोरोना वायरस इफेक्टिव होंदे। कोविड-19 कोरोना वायरस ये आरएनए वायरस सिंगल सेल दी लेयर तो बने होया होंदे और बहुत ही जल्दी रिप्लिकेट करेंदे और इनके फैलन दी शरह दूजे डीएनए वायरस कोलों 100% ज्यादा होती है। कोविड-19 ज्यादा उम्र के लोग होंगे उन्हां विच इहदे फैलण दे ज्यादा चांसेस होंगे बनिस्बत यंग पर्सन, लेकिन ये टोटली गलत है। हुण दी रिसर्च के मुताबिक कोविड-19 ओल्ड पर्सन ते नाल यंग पर्सन ते नाल छोटे छोटे जिहड़े होंगे उन्हां बच्चों दे विच भी इहदे फैलण दे चांसेस हर दे विच इक्वल ही है। इहदे कोल दे जरिए भी कुछ डिजीज फैलदे हैं ते कुछ फैलदे हैं वायरसेस दे जरिए। जेहड़ी होंदी बैक्टीरिया दे जरिए फैलण वाली डिजीज वो एंटीबायोटिक दे नाल मतलब उन्हां को रिकवर कीता वेंदे। जेहड़ी होंदी है वायरस वगैरह इन्हां वास्ते एंटीवायरल ड्रग्स वगैरह यूज कीते वेंदे और वायरल डिजीज वास्ते एंटीबायोटिक नहीं यूज किया जा सकता, उनका कोई बेनिफिट क्या नहीं होता। और इस तो इलावा जी एंटीवायरल एंटीबायोटिक डिजीज होंगी है उनके वास्ते भी एंटीवायरल ड्रग्स यूज क्या नहीं किया जाता। ये टोटली डिफरेंट होंगी है। जी डिजीज बैक्टीरिया को फैलती है उनके वास्ते एंटीबायोटिक और जी डिजीज वायरस को फैलती है उनके वास्ते एंटीवायरल ड्रग्स वगैरह यूज किए जाते हैं। वायरसेस इन्हों का अटैक इंसानी पर्सन हेल्थ के उत्ते काफ़ी ज़्यादा होंगे बनिस्बत बैक्टीरिया के। बैक्टीरिया के बेनीफिट्स भी होंगे आम रूटीन के अंदर बैक्टीरिया काफ़ी ज़्यादा बेनीफिट होंगे इंसानी जिंदगी वास्ते। बैक्टीरिया वास्ते लाइक असां दी एग्जांपल ही चाह कि फर्मेंटेशन वगैरह दही वगैरह जियां बनती है घर के अंदर उनके विच बैक्टीरिया का इस्तेमाल होंगे। खमीर वगैरह डबल रोटी वगैरह जो सी खाते हैं उनके अंदर भी मतलब बैक्टीरिया के इन्वॉल्व होंगे सारा। उन तो इलावा बैक्टीरिया अगर डेटा इन्हां दे जिहड़े अटैक होंगे इंसानी पर्सन के उत्ते हाथ के उत्ते चोट लग वेंदी उत्ते इन्फ्लेमेशन थी वेंदे। इन्फेक्शन जो थींदे ना इन्फेक्शन वास्ते इंसान दे अपने अंदर ही एक इम्यूनिटी होंदी है, एक आर्मी होंदी है उनकी बॉडी के अंदर। जिहड़ा कोई भी फॉरेन पार्टिकल जिहड़ा बॉडी के अंदर दाखिल थींदे उनके खिलाफ आके जंग करेंदी है। वो बैक्टीरिया की सूरत च आ सकते हैं, वो वायरसेस की सूरत च आ सकते हैं और बैक्टीरिया करके किल कर देने एक दे उस बॉडी दे ना वो बने वेंदे कि एक इन्फ्लेमेशन थी वेंदी है, पीप या पस वगैरह भरी वेंदी है। ये एक्चुअली उन्हां दे जड़ा होंदे ना किल होंदे रिएक्शन ही होंदे उन्हां दा जेड़े बॉडी दे अंदर एक आर्मी है ना वाइट ब्लड सेल्स दी वो सारा कुछ इन्फेक्ट कर देंदे। इन तो इलावा जेड़ा वायरसेस होंदे ने वायरसेस दे खिलाफ अपनी इम्यूनिटी वगैरह बिल्कुल टोटली वीक थी वेंदी है। उन्हां दे खिलाफ वायरसेस एक ऐसी बीमारी है जिंदे खिलाफ इंसान दी इम्यूनिटी बिल्कुल अगर अटैक कर देवें उनकी इम्यूनिटी अगर हो सकती अगर इम्यूनिटी उनकी सही है। इम्यूनिटी दा डिपेंड टोटल डिपेंड करेंदी इंसान दी उनकी फूड दे उत्ते, फूड लिविंग स्टैंडर्ड उनके रहन सहन इन चीज दे उत्ते टोटल अटैक करेंदी है डिपेंड करेंदे। लिहाजा जड़ा कोविड-19 है ये उस तक मतलब नहीं हील अप थी सकदा जब तक इनकी कोई स्पेशल वैक्सीन वगैरह ना होवे। ये बिल्कुल मतलब फिलहाल जड़ी उनकी ट्रीटमेंट की वेंदी है वो सिंपैथेटिकली की वेंदी है। सिंपैथेटिकली दी मतलब ये कर गिनसो कि असां यूज करते हैं हुण कोविड-19 दे जेड़े अटैक होंदे उनदे विच शॉर्टनेस ऑफ ब्रीथ थी वेंदे, सांस दे विच मुश्किल थींदी है, थकावट होंदी है, थकावट तो इलावा खांसी होंदी है, खुश्क खांसी। इन्हां चीज़ां को डॉक्टर हजरात इन्हां चीज़ां को देख के ही वो इन्हां चीज़ां को हील अप करन दी ट्राई करें ने उनके वास्ते मेडिकेशन करें ना कि वो कोरोना को किल करने वास्ते मेडिकेशन करें। क्योंकि कोरोना वायरस की फिलहाल कोई डिजीज और कोई एंटीबायोटिक एंटीवायरल ड्रग्स क्या नहीं डिस्कवर किया फिलहाल वो अंडर प्रोसीजर हैं वो एज सुन एज इंशाल्लाह काफी बहुत जल्द तक ना वो भी रिकवर की वैसे एंटीवायरल ड्रग्स। तो इन तो इलावा मैं दसेसा तो को जेड़ा कोरोना वायरस है ना वो ये नहीं कि मतलब ये हर तरह के पर्सन को अटैक कर सकते हैं। ही को अगर बचन तो सिर्फ और सिर्फ इम्यूनिटी को स्ट्रांग करना चाहिए।
इम्यूनिटी स्ट्रांग तब तक थी सकती है जब तक कभी फूड प्रोडक्ट्स अच्छी ना हो सी। उस तो इलावा इम्यूनिटी नहीं थोड़ी सेट थी सकती। इम्यूनिटी ਦੇ ਜਿਹੜੇ ਡਿਪੈਂਡਸ ਹੁੰਦੇ ਉਹ ਹੁੰਦੇ ਇਨਸਾਨ ਦੇ ਸਟਮਕ ਦੇ ਉੱਤੇ। ਸਟਮਕ ਦੇ ਅੰਦਰ ਟੋਟਲ ਇਮਿਊਨਿਟੀ ਸਟਮਕ ਦੇ ਉੱਤੇ ਡਿਪੈਂਡ ਕਰਦੀ ਹੈ। डेली बेसिस ते केड़ी चीज यूज की वेंदी है। सन डेली बेसिस ते सब कुछ चाहिए कि असा आयरन थी गई, दही वगैरह, आयरन फूड पर विटामिन, डाइटरी फाइबर्स, विटामिन सी, कैल्शियम, ये वाली चीजें यूज करो। खुबानी थी गई, खुबानी दे अंदर विटामिन ए ते डाइटरी फाइबर एक कसीर तादाद विच होंदे ने, इनको यूज करना चाहिए। कहवा वगैरह थी गई, कहवा यूज करना चाहिए। कहवे तो इलावा सनलाइट का भी बहुत बड़ा इफेक्ट होता है। सनलाइट के अंदर बेसिकली तो कोई विटामिन नहीं होते क्योंकि पहले चले आते ट्रेंड के उस तो दसिया कि सनलाइट के अंदर विटामिन होते हैं। एक्चुअली सनलाइट एक ऐसी लाइट है अपनी सारी बॉडी के अंदर ही सनलाइट उन्होंने पड़ती है तो उन्होंने रेगुलेट करके ना रेगुलेट कर देंगे बॉडी के अंदर जो विटामिन डी होते हैं तो अपना इफेक्ट शो करेंगे। पाकिस्तान के अंदर क्योंकि मौसम वैसे सही होंगे मैदानी इलाके पहाड़ी इलाकों वास्ते या मगरबी यूरोपियन इलाकों वास्ते उन्होंने वास्ते सनलाइट ज्यादा इफेक्टेबल होती है। उन्होंने वास्ते विटामिन डी एक्टिवेट क्या नहीं थी सकते तो वही वजह से हम उस तो इलावा दसे कोविड जो 19 है इस तो बचने का एक और तरीका है कि अपने आप को बंदा सोशल डिस्टेंसिंग ते नहीं बल्कि फिजिकल डिस्टेंसिंग ते रखे। फिजिकल डिस्टेंसिंग ये है कि पर्सन टू पर्सन ये ना हो कि एक वे नाल कांटेक्ट वगैरह टोटल खत्म कर देवें, वो चीज गलत है। ये फिलहाल प्रमोट किया मैंने कि सोशल डिस्टेंस क्वारंटीन अपने आप को कर किया मैंने। अगर कोई पर्सन के अंदर कोई मतलब 2 हफ्ते के अंदर अपने आप को क्वारंटीन कर गिंदा रहे और मतलब अपनी लाइफ एक्टिविटीज इतना महदूद कर रहे हैं कि खुद अपने तक ही रखे, किसी कहीं को हाथ ना मिलावे, कोई भी मतलब शादी वगैरह हॉल्स वगैरह। इस तो इलावा कोविड-19 जड़ा इस तो इलावा कोविड-19 खत्म क्योंकि एक एंटी वायरल ड्रग आरएनए वायरस को तीन लेयर को बने होया होंदे। प्रोटीन होंदी है, प्रोटीन को असा साबुन थी गया जिमें सैनिटाइजर थी गए इन्हां को यूज करो ना कि इन्हां दी सैनिटाइजर को यूज लिमिटेड मिकदार करना चाहिए ना कि ज्यादा मिकदार क्योंकि सैनिटाइजर एक ऐसी वो चीज है इंदे नाल फायर वगैरह लगने के चांसेस ज्यादा होंदे। बाज़ शुरू दे अंदर जो ही कोविड-19 दे केसेस शुरू थे या सैनिटाइजर वगैरह मार्केट च आए काफी सारे मतलब किचन दे अंदर ट्रबल्स पेश आए हैं कि मतलब सैनिटाइजर का इस्तेमाल करके किचन दे विच वर्क तो इलावा कोविड-19 को खत्म करने वास्ते लाजमी नहीं कि बंदा हर कोई मास्क ही चढ़ा गिने। ये सिर्फ मास्क का इस्तेमाल उन पर्सन वास्ते है कि जिन्हां को डिजीज है ना कि वो क्योंकि जेड़े क्योर होंदे हेल्थ सही होंदी है जिन्हां दी वो भी मास्क चढ़ा गिंदे उंदे विच मास्क पावन दा ये भी नुकसान है कि ऑक्सीजन दी डेफिशिएंसी थी वेंदी है ब्रेन दे विच टोटली जितना रिक्वायर्ड होंदी है ऑक्सीजन दी अमाउंट वो नहीं पहुंच सकती। इन वजह से बहुत सारी मिसकंसेप्शन भी दी गई है कि मास्क वगैरह का ख्याल एहतियात नाल इस्तेमाल किया वने। उन्हें एक पर्सन होंदे गड्डी दे अंदर ही कल्ला भी बैठा हो सी ना वो मास्क चढ़ा के बैठा हो सी जो कि टोटली गलत है। हुण खुद बंदे को खुद मास्क उन जगह ते पावना चाहिए जिथा कि रश होवे ज्यादा भीड़ दे अंदर अगर वो इंटर थी वेंदे उथा कि वो मास्क यूज करे। मास्क कोविड-19 को फैलाने वास्ते काफी मतलब रोकने वास्ते काफी ज्यादा फेवरेबल है। इस तो इलावा कोविड-19 मैं तो दसा हाँ कोविड-19 फिलहाल दिसंबर तो फैलिया ही ना जड़ा ये दिसंबर तो होने तक ये पूरी दुनिया को अपनी लपेट च इंदे जेड़े फिगर कोविड-19 तकरीबन 70 लाख के नजदीक राउंड अबाउट 70 लाख पूरी दुनिया के अंदर 70 लाख लोग इनको इफेक्टिव हैं जिन्हां दे विचों मतलब
राउंड अबाउट 3 लाख लोग हैं तो रिकवरेबल थी गए और 4 लाख राउंड अबाउट 4 लाख पर्सन ही तो डेड थी गए जिन्हें जो अमेरिका इंग्लैंड स्पेन इटली ये टॉप फिगर हैं इन्हें को बहुत ज्यादा नुकसान पहुंचे कोविड-19 तो चाइना दे अंदर शुरू विच जो आया ही चाइना इनको क्योर कर गई देसी चाइना इन चीज को क्योंकि सिविलाइज्ड लोग हैं लोग उन्हें अगर पाकिस्तान दे अंदर असां को डिठा वने ना पाकिस्तान दे अंदर डे बाय डे केसेस वधदे आंदे ए हिंदी वजह सिर्फ ए है कि इतना लापरवाही और बेएहतियाती को प्रमोट करता रहने पाकिस्तान दे अंदर लोग इर्तगल ड्रामे को सीरियस गिनदे और जेडी कोरोना वायरस डिजीज है इनको ड्रामे च गिनदे और ए हुकूमत दे उत्ते ब्लेम ही करते हुए कि मतलब एक ब्लेम है ई तरह दा कोई ओ कहनी ए ड्रामा चलदा पे बाकी जेड़ा इर्तगल ड्रामा है वो हकीकत है ये चीज टोटली गलत है कोरोना वायरस रियल एक डिजीज है और जेडी पूरी दुनिया को अपनी लपेट में घेन के और पाकिस्तानी इन चीज को फैलल नहीं हो करते पे पाकिस्तान दे अंदर फिलहाल 90,000 केसेस आ चुके हैं जेडे पॉजिटिव हैं उस तो अलावा 3000 रिकवरेबल हैं रिकॉर्ड थे गए जेडे और उन तो सिंध दा अगर ज्यादा सिंध को अगर डिठा वने सिंध धरती को सिंध दे अंदर मैक्सिमम 33,000 हैं केसेस उन्हां दे विच सिंध दे विच तकरीबन 7 तो 8,000 तक रिकवरेबल हैं जेडे मतलब जिन्हें ज्यादा केसेस कहनी मतलब वो रिक्योर थी गए इस तो अलावा कोरोना वायरस दी एहतियाती तदबीर दोते ही अमल करके अपने आप को बचाया जा सकते नहीं तो और कोई हो क्या नहीं कि कोरोना को छुटकारा पाया वने बाकी मैं यो ही आखसा कि कोरोना को जितना हो सके अपने आप को सेल्फ क्वारंटाइन करके बंदा रखे फिजिकल एक्टिविटीज लिमिटेड कर देवे फूड दा अच्छी फूड इस्तेमाल करें वो फूड इस्तेमाल करें जिसके अंदर विटामिन डाइटरी फाइबर कैल्शियम विटामिन सी ये चीजें ज्यादा होवे उनके अंदर तो कुछ ऐसे बलबल मैंगो थी गया मैंगो भी उन मार्केट में चाहे से मैंगो काफी फेवरेबल है इन चीज वास्ते खुराक दे उते क्योंकि अस सिर्फ और सिर्फ अगर कोरोना को डिफीट कर सकदो ता वो अपनी इम्यूनिटी स्ट्रांग करके ही डिफीट कर सकदो अदरवाइज नहीं कर सकते जी रमेश राजा साहब कोई और क्वेश्चन हो कोरोना से रिलेटेड वडी मेहरबानी डॉक्टर जीशान जद्दई साहब आपने जी जो अगर मैं कोई भूल गया कोई और क्वेश्चन अच्छा लेक्चर देता वडी तुसा नहीं मतलब के हर चीज दे उत्ते तुसा रोशनी पाई है वडी मेहरबानी जी रमेश राजा बिल्कुल क्वेश्चन आंसर दा सेशन थी से हुन असा हाणे सालों का दोस्त अब्दुल्ला सोलंकी साहब जेको आहे उहो वेठो आहे अब्दुल्ला सोलंकी साहब रमेश साहब असांखे कुछ दोस्तन ज्वाइन कयो आहे उन्हनि जा नाला थोरो तारुफ थी वञे वाजिद बंदड़ साहब असांखे ज्वाइन कयो आहे उन खां अलावा कैनेडा मां असांखे अहमद नदीम मेमन साहब ज्वाइन कयो आहे शहजाद परवेज़ सैतो असांखे ज्वाइन कयो आहे ऐं गॾोगॾु असांखे चांडियो अनवर अज़ीज़ लाहौर मां ज्वाइन कयो आहे त हींअर दोस्तनि जो सिलसिलो अंसार अली असांखे ज्वाइन कयो आहे बाबू हरदास असांखे सखर मां ज्वाइन कयो आहे त दोस्तनि जो जेको हींअर अंग आहे उहो वधी चुको आहे असीं उन्हनि सभिनी दोस्तनि खे लाड़काने खां अली मोहम्मद नारेज जो साहब असांखे ज्वाइन कयो आहे उन्हनि सभिनी खे असीं हलीकार चऊं था जी रमेश राजा अब्दुल्ला सोलंकी साहब के हाणे मां अब्दुल्ला सोलंकी साहब जीअं त डेटा मां हिकिड़ी तव्हां शेयर कंदो हलां त हिन वक़्तु पूरी दुनिया में 6.5 लख माण्हू इन बीमारीअ जो शिकार थी चुका आहिनि ऐं 3,83,000 टोटल हिन दुनिया में माण्हू जेके आहिनि फोत थी विया आहिनि ऐं पाकिस्तान जे अंदरि इहो अंगु जेको आहे जेको 6 लख जो अंगु था चओ 6 लख इहो ग़लति ॿुधायो हिकिड़ो मिंट सोलंकी साहब हिकिड़ो मिंट सोलंकी साहब हिकिड़ो
ये दोस्तन पाकिस्तान खे गुज़ारिश आहे उनमें दोस्तन effect खे जेके गुज़ारिश नवे आहे त हज़ार इंटरप्ट न कनि। रमेश साहब दोस्तन खे गुज़ारिश आहे त विच में इंटरप्ट न कनि, पंहिंजे सुवाल जवाब या तसली बात में कनि। पाकिस्तान में जेको आहे हिन वक़्तु 90,000 खां मथे माण्हू जेके आहिनि अफेक्ट थी चुका आहिनि ऐं फोत थियलनि जो तइदाद जेको आहे उहो बि 2,000 खां मथे वञे पाकिस्तान जो। जॾहिं त सिंध में पाकिस्तान में वरी सिंध जे अंदरि सभिनी खां वधीक अफेक्ट थियण जो जेको आहे उहो आहे 33,000 खां फिगर हाणे मथे वञे पई ऐं 575 माण्हू लॻभॻि जेके आहिनि फोत थी विया। इन डेटा सां गॾु हाणे असां मंज़ूर सोलंकी साहब खे गुज़ारिश कंदासीं त हू सिंध जे हर ज़िले जी जेका डेटा आहे उहा असां सां शेयर करे हर ज़िले जे अंदरि माना कीअं केतिरी अफेक्ट माण्हू थियनि पिया ऐं कीअं पियो कोरोना जेको आहे अफेक्ट। जी मंज़ूर सोलंकी साहब नहीं मंजूर सोलंकी रे अब्दुल्ला सोलंकी आहे ईअं न कयो। वो सारी अब्दुल्ला सोलंकी साहब जी असां सां जॉइन कयो आहे हकनवाज़ शिराज चांडियो साहब। असां उन्हनि खे भलीकार था चऊं हकनवाज़ शिराज साहब खे। दोस्तनि खे गुज़ारिश आहे त उन्हनि खे जॾहिं ॻाल्हाइण जो मौक़ो ॾिजे त पोइ हू ॻाल्हाइनि, इहे विच में न ॻाल्हाइनि त इहो ॾाढो बहितर थींदो त पंहिंजी वारीअ जो इंतज़ारु कनि ऐं सुवालनि जवाबनि जो। जेकॾहिं काथे का ग़लति ॻाल्हि थी वञे त इंतज़ारु कयो, उनखे नोट कयो। जंहिं महिल असां अॻिते हलंदासीं त हू पंहिंजे वारे सां उन शइ खे वरी ठीकु करे छॾियो। वरी महिरबानी। जी अब्दुल्ला। हाँ सही। हाणे जीअं तव्हां 90,000 जी जेका तव्हां फिगर ॿुधाई ठीकु आहे उन में बि हीअं 90,000 सॼे पाकिस्तान में थियो आहे ऐं उन में बि 80% जेको आहे उहो सिंध ऐं पंजाब जो आहे, माना 40% ऐं लॻभॻि 10% जेको आहे उहो केपी जो आहे, 5% बलोचिस्तान जो आहे, 4% इस्लामाबाद जो आहे ऐं 1% आहे कश्मीर आज़ाद कश्मीर जो। वरी उन खां पोइ लॻभॻि 35,000 जेके आहिनि अफेक्टिव जेके आहिनि उहे सिंध में थिया आहिनि। उन में बि 35,000 जो जेको 80% आहे लॻभॻि कोई 25 खां 28,000 जेको 80% आहे उहो कराची जो आहे ऐं हैदराबाद, सखर, खैरपुर, घोटकी, लाड़काणू, कंबर इन्हनि जो माना जेको आहे परसेंटेज बाक़ी जेका बचे थी 20% लॻभॻि इन्हनि जो आहे न। 90% मां इन्हनि जो आहे, 20% इन्हनि जो आहे, 80% कराची ऐं 20% इहे 4-5 जेके ज़िला आहिनि इन्हनि जो आहे। ऐं हिन महिल सूरत हाल एॾी ख़राबु पई थिए जो 1 महीने जे अंदरि कोई 500% जेका आहे पाकिस्तान में ग्रोथ जेका वधी वई आहे 500% 1 महीने जे अंदरि। ऐं उन हिसाब सां ख़दशो इहो आहे त 1 महीने खां पोइ माना जुलाई ताईं कोई 6 लख अफेक्टिव थी वेंदा ऐं सूरत हाल ॾाढी ख़राबु आहे। माण्हू को बि उन ते SOP ते अमल कोन पिया कनि। बसि इहा सूरत हाल आहे सॼी। मंज़ूर वॾी महिरबानी। तव्हां बिल्कुलु ताज़ा तरीन अपडेट जेको आहे अंग जेके आहिनि हींअर वारा अब्दुल्ला सोलंकी वॾी महिरबानी तव्हांजी। शायदि मंज़ूर सोलंकी बि वॾो शाइर तुंहिंजे जेको ॻोठ जो आहे उहो हर यादि पियो अचे, कॾहिं उहो बची वियो। वॾी महिरबानी। ऐं हाणे जेको आहे मंज़ूर असां हलूं था डॉक्टर खुशहाल कालाणी साहब जेको आहे उहो असां सां गॾु वेठो आहे। उहो अञा 5 मिंटनि जी जेका आहे इजाज़त पियो वठे। जी डॉक्टर साहब तव्हां फ्री न आहियो छा? जी जी लाइट जो मसलो ये थींदो 10 मिंट में थी पर करे वठां त पोइ 15 मिंट खां पोइ ॻाल्हायो। ओके रमेश साहब त पाण हींअर गुफ़्तगू कयूं सादिक बमरोज़ साहब सां। सादिक बमरोज़ साहब रिसर्च फेलो आहे ऐं हेल्थ ते उनजो तमामु वॾो कमु आहे। सादिक बमरोज़ साहब
असांखे हींअर सीनियर सहाफ़ी शकील शेख साहब असांखे जॉइन कयो आहे राणीपुर खां, उनखे भलीकार था चऊं। ऐं गॾोगॾु कुझु दोस्त आहिनि जिन पंहिंजे फोटो न लॻायो आहे या पंहिंजो नालो सही न लिखियो आहे, त उन्हनि खे असां नाले सां सॾे नथा सघूं। त हींअर असां सां मौजूदु आहे शेफिल्ड यूनिवर्सिटी खां सादिक बमरो साहब। सादिक बमरो साहब, तव्हां पंहिंजो मुख़्तसर तारीफ़ कराए ऐं पंहिंजी गुफ़्तगू खे शुरू करियो। जी ज़रूरु। अस्सलाम वालेकुम। मुंहिंजो नालो आहे सादिक बमरो। मां ख़ैरपुर जो आहियां। ख़ैरपुर में कुंभ जे भरिसां ॻोठ आहे जंगो, ऐं साईं मंज़ूर हुजन साहब जो कुंभ स्कूल में स्टूडेंट बि रहियो आहियां। साईं जी वॾी महिरबानी जे अॼु असांखे दावत ॾिनी। मां पंहिंजे बारे में थोरो ॿुधायां त मूं मास्टर्स कई आहे सोशल एंथ्रोपोलॉजी में काइद आज़म यूनिवर्सिटी इस्लामाबाद मां। उन खां पोइ मां स्कॉलरशिप ते हिते आयो हुयुसि। इरास्मस मॉन्डस जी स्कॉलरशिप थींदी आहे उन में। पोइ मूं मास्टर्स पब्लिक हेल्थ कई आहे यूनिवर्सिटी ऑफ शेफिल्ड खां। ऐं उन सां गॾु वरी ॿी मास्टर्स कई आहे मास्टर्स इन पब्लिक हेल्थ, पर उन में जेको आहे हेल्थ प्रोटेक्शन क्रेको यूनिवर्सिटी, जगलोरियन यूनिवर्सिटी क्रेको पोलैंड खां। ऐं उन खां पोइ इंटरनेशनल हेल्थ में डिप्लोमा कई आहे फ्रांस खां। इहे सॼियूं एॾो पढ़ी करे ऐं जेको आहे सो मां 2008 में वापसि वरी यूके आयुसि। ऐं 2000 माना पहिरियां 2006 में आयुसि, उन खां पोइ 2008 में यूके में मां जॉब कंदो आहियां ऐं हिते ई रहंदो आहियां फैमिली सां। ऐं यूनिवर्सिटी में हिते हींअर जेका जंहिं यूनिवर्सिटी में कमु कयां थो, उनजो नालो आहे शेफिल्ड हालम यूनिवर्सिटी। शेफिल्ड जेको शहर आहे इंग्लैंड जो हिकु शहर आहे, उन में 2 यूनिवर्सिटियूं आहिनि। हिकिड़ी आहे यूनिवर्सिटी ऑफ शेफिल्ड जिते मां मास्टर्स जी डिग्री कई आहे पब्लिक हेल्थ में, ऐं हीअ ॿी जेका यूनिवर्सिटी आहे उनजो नालो आहे शेफिल्ड हालम यूनिवर्सिटी, जिते हाणे मां PhD बि करे रहियो आहियां ऐं फुल टाइम जॉब करे रहियो आहियां एज अ सीनियर रिसर्च फेलो इन ग्लोबल पब्लिक हेल्थ। सो अॼु जे जंहिं मौज़ू ते पाण ॻाल्हायूं पिया कोरोना ते, उन ते मां मुख़्तसिर ऐं 3 टॉपिक्स ते ॻाल्हाईंदुसि, पर मुख़्तसिर तव्हांजो घणो टाइम न वठंदुसि। नंबर पहिरीं ॻाल्हि जेके आहे त असां पूरी दुनिया ऐं असां हिते पहुता कीअं हिन सिचुएशन, ऐं उन खां पोइ मां ॻाल्हाईंदुसि थोरो हाल अहिवाल ताईं बर्तानिया में ऐं असांजे मुल्क जेको यूनाइटेड किंगडम आहे उन में छा थी रहियो आहे, कोरोना जे कहिड़े हालत आहिनि, ऐं उन खां पोइ त छा हितां निकिरण जो रस्तो कहिड़ो आहे, जेको आहे कीअं निकिरी सघिजे थो। तव्हांखे पहिरीं ख़बर हूंदी, इहा ॻाल्हि आम थी चुकी आहे त वुहान में डॉक्टर ली वोंग नाले जेको डॉक्टर हुयो, वुहान प्रोविंस जेको चाइना जो आहे, उन में शुरू में दिसंबर जे आख़िर में इहा ॻाल्हि कई त 7 पेशेंट हुन वटि हिकिड़ा अहिड़ा आया आहिनि जिन जेको आहे सो में हिकिड़ो डिफरेंट क़िस्म जो वायरस आहे जेको सार्स न आहे। सार्स छो त अॻु में वायरस अची चुको हुयो चाइना में, ऐं इवन के ईस्ट एशिया जे ॿियनि मुल्कनि में, वियतनाम में ऐं ताइवान में, साउथ कोरिया में, इन में अची चुको हो। शुरूआति चाइना खां थी हुई, त उन्हनि खे ख़बर हुई त हीउ सार्स न आहे, पर सार्स जो को ॿियो क़िस्म आहे। इहा दिसंबर में ॻाल्हि थी, त उन खां पोइ जेको आहे सो उन डॉक्टर वटि जेको आहे सो बजाए जो उन ॻाल्हि खे सीरियस वठण जे लाइ उन पुलिस उन वटि विज़िट कई ऐं उनखे चयो वियो त अहिड़ियूं जेको आहे सो खौफ़ पखियण वारियूं ॻाल्हियूं तूं न कर, उनखे रोकियो वियो। तव्हांखे ख़बर आहे त जेका गवर्नमेंट सिस्टम आहे चाइना जो, उहो काफ़ी हेरारिकल आहे ऐं डेमोक्रेटिक न आहे। उनजी जेका डिसीजन मेकिंग आहे उहा सेंट्रल थींदी आहे, लेकिन हिकिड़ी ॻाल्हि निकिरे तो आस्ते आस्ते मथे वेंदी आहे, जॾहिं खां वरी मथां अचे त उहो प्रोविंस खां अची उनखे बजाए जो उन ॻाल्हि खे इशू करण जे उनखे रोकियो वियो। जॾहिं इहा केस वधी विया ऐं उन खां पोइ चाइनीज़ न्यू ईयर हुयो, त इलाही सारा केसिस जेको आहे वधंदा विया, पर चाइना जेको आहे इन ॻाल्हि खे इंफॉर्मेशन खे लिकाईंदी रही त जीअं ॻाल्हि ख़बर न पए। जनवरीअ में उन्हनि WHO खे इतलाह कयो, पर 7 जनवरीअ ते उन्हनि WHO खे वर्ल्ड हेल्थ ऑर्गेनाइजेशन खे इतलाह कयो त हिकिड़ो क़िस्म जो वायरस आहे जंहिंमें ही उनजूं प्रॉपर्टीज़ आहिनि, अहिड़े क़िस्म जी ॻाल्हि कई। उन वक़्तु जेको चाइना खां 150 किलोमीटर जे फ़ासिले ते मुल्क आहे, उहो आहे ताइवान।
ऐं ताइवानी गवर्नमेंट जॾहिं इहा डॉक्टर ली जेका ॻाल्हि कई हुई उन ॻाल्हि खे कंहिं माण्हूअ जेको पोस्ट कयो इंटरनेट ते, ऐं उहा इंटरनेट तां ख़बर जेका ताइवान जो जेको गवर्नमेंट आहे उन्हनि खे हासिल थी। ताइवान जो गवर्नमेंट जो जेको वाइस प्रेसिडेंट आहे उहो हिकिड़ो दुनिया जो मञियल तरीन एपिडेमोलॉजिस्ट आहे, पब्लिक हेल्थ एक्सपर्ट आहे, एपिडेमोलॉजिस्ट, हुनखे वायरस जी इन्हनि सभिनी शयुनि तमामु घणी ख़बर आहे। जॾहिं हुन वटि इहा ॻाल्हि आई ऐं हुननि खे पहिरियां तजुर्बो हुयो त चाइना जेको आहे जॾहिं बि अहिड़ी क़िस्म जी ॻाल्हि थींदी आहे त उहो लिकाईंदा आहिनि। इन जे लाइ उन्हनि पंहिंजी टीम तयारु कई बग़ैर जो चाइना उन्हनि मोकिलिया वुहान में त तव्हां वञी ॾिसो त छा थी रहियो आहे। ऐं तव्हां हुनजो नतीजो ॾिठो त हुननि जल्दी क़दम खयां ऐं ताइवान में कुल पॉज़िटिव केसिस को 400-500 आहिनि ऐं कुझु थोरी हुननि जी डेथ आहिनि, हुननि मुकमल कंट्रोल आहे। उहो इन जे करे जो हू विया, हुननि पाण इंफॉर्मेशन ॾिठी ऐं इहो कई। ऐं उन खां पोइ छा आहे त दुनिया लेवल ते जेको कॉपरेशन आहे अनफॉर्चुनेटली 2016 खां पोइ को हुयो कोन। प्रेसिडेंट ट्रंप जो पंहिंजो मोह आहे, प्यूटन जो पंहिंजो मोह आहे, ऐं चाइना वारनि जा पंहिंजा इंट्रस्ट आहिनि। दुनिया पाण में दुनिया जा लीडर ॻाल्हाइनि कोन पिया ऐं WHO ते अटैक थी रहिया हुआ, अञा ताईं अटैक थी रहिया आहिनि। इवन के जेको तव्हांखे ख़बर हूंदी त यूनाइटेड स्टेट्स जेको अमेरिका आहे उन्हनि पाण उनखे पुल आउट करे छॾियो आहे। हाणे WHO खे हू सपोर्ट न पहिरियां हुनजी फंडिंग बंदि कई, हाणे पुल आउट करे छॾियो। ऐं इहा चाइना जो दुनिया जे हर मुल्क सां वापारु हुयो ऐं माण्हू उतां परता अची ऐं उहो तव्हांखे ख़बर पई इटली खां वेंदे ईरान खां पाकिस्तान ॿियनि मुल्कनि में हर जॻह ते पखिड़िजी वियो ऐं इहो फायर वांगुरु पखिड़िजी वियो। त उन में काफ़ी अपॉर्चुनिटीज़ हुयूं जेके मिस थी वियूं। जेकॾहिं हिनखे कंट्रोल करणु चाहिनि पिया, ॿियनि वायरसनि जी इबोला आयो 2016 में, उन खां पहिरियां सार्स आयो या स्वाइन फ्लू आयो, उनखे कंट्रोल करण जे लाइ हिकदमि ख़बर पइजी वई। हिनखे न करण जे लाइ जो अपॉर्चुनिटी मिस, हिकिड़ी अपॉर्चुनिटी मिस कई जॾहिं डॉक्टर पहिरियां ई उनखे ॿुधायो त डॉक्टर ली चयो त हीउ थिए थो, गवर्नमेंट उनखे सीरियस न वरितो। उन खां पोइ गवर्नमेंट खे चाइना खे मशवरो ॾिनो वियो त जेको चाइनीज़ न्यू ईयर आहे उनखे न मल्हायो वञे, त उन्हनि उहा मिस कई। उन खां पोइ हिननि डिले कई जेको आहे सो इंफॉर्मेशन वर्ल्ड हेल्थ ऑर्गेनाइजेशन खे प्रोवाइड करण जे लाइ। तेसि ताईं जेको आहे सो वायरस कोरोना बाहि वांगुरु पखिड़िजी वियो ऐं अॼु सॼी दुनिया असां उते आहे। उन खां पोइ तव्हां ॾिठो काफ़ी सारियूं उन खां बाद में काफ़ी अनफॉर्चुनेटली जेके बि असां वटि अॼुकल्ह दुनिया में हुकूमत जा लीडर आहिनि, तक़रीबन हिन बर्तानिया सां गॾु इहे पॉपुलिस्ट आहिनि ज़्यादातर। सो इहे ख़बरूं चारूं जेको आहे सो कुझु घटि था ॿुधनि ऐं हिननि साइंस ते हमेशह अटैक कंदा रहिया आहिनि, उन्हनि खे नथा ॿुधनि ऐं अहिड़नि इदारनि ते अटैक कंदा रहिया आहिनि। पाण में कोऑपरेशन कोन्हे को। साॻियो ई पंहिंजे मुल्क पाकिस्तान जे बि लीडर जो इहे ई हाल आहिनि ऐं उन्हनि जेको आहे सो हिक ॿिए जे ॻाल्हियुनि ॿोलियुनि में जेको आहे सो इन मसइले खे एतिरो इशू न वरितो। ऐं अॼु असां हिन पूरी धुगण में हर माण्हू गॾिजी चुको आहे। हाणे ॾिसो तव्हां त बर्तानिया में मार्च में जेको आहे सो मार्च 23 खां सूरत हाल जेका आहे सो एतिरी ख़राब थी वई जो हुननि लॉकडाउन कयो ऐं अॼु ॾींहं ताईं लॉकडाउन आहे हिते बर्तानिया में। ऐं बर्तानिया जूं फिगर्स ई आहिनि त हुन में 40,000 खां माण्हू वधीक मरी चुका आहिनि ऐं 40,000 माण्हू माना हीउ जेको आहे बर्तानिया जी जेका NHS आहे, नेशनल हेल्थ सर्विसिस आहे, उहा वन ऑफ द बेस्ट हिकिड़ो हेल्थ सिस्टम आहे दुनिया में ऐं उहो ईअं सम्झो त उनखे कंट्रोल न करे सघियो जंहिंजे करे 40,000 माण्हू मौत जो शिकार थी चुका आहिनि ऐं उहे सॼी हिन यूरोप खां वधीक वर्स्ट केसिस जेके वर्स्ट सिनारियो जेको आहे उहो बर्तानिया जो आहे। उन में जेके साइंटिस्ट आहिनि, जेका आहे सेज नाले हिकिड़ी कमेटी आहे, गवर्नमेंट जेको बि डिसीजन कंदी आहे उहो हिकिड़े साइंटिस्ट आहिनि, ऑक्सफोर्ड यूनिवर्सिटी, कैम्ब्रिज यूनिवर्सिटी ऐं ॿियनि यूनिवर्सिटीज़ जा साइंटिस्ट आहिनि, उन्हनि जो हिकिड़ो ग्रुप आहे सेज, उहे गवर्नमेंट खे एडवाइस कंदा आहिनि कहिड़े बि मसइले ते। ऐं उन सेज जे साइंटिस्टनि जो चवणु आहे त हिननि जेको आहे सो जनवरी खां जॾहिं इहा ॻाल्हि ख़बर पइजी वई ऐं WHO में बि अची वई ॻाल्हि, जनवरी खां वेंदे मार्च ताईं माना गवर्नमेंट बर्तानिया जी गवर्नमेंट इनखे सीरियस न वरितो ऐं उनजो नतीजो इहो निकितो त लखे माण्हू जेको आहे सो
हुनजो शिकार थी विया ऐं इकोनॉमी जेको आहे वेहिजी वई, हींअर लॉकडाउन लॻो पियो आहे। हाणे जेको नओं सिस्टम गवर्नमेंट बर्तानिया गवर्नमेंट जेको आहे इंट्रोड्यूस करायो आहे, जंहिंजे करे कुझु न कुझु लॉकडाउन में बि ईज़ कई आहे, माना थोरो घटायो आहे। उहो सिस्टम आहे टेस्ट ट्रेस ऐं ट्रैक सिस्टम आहे। उहो इन 25,000 जेके प्रोफेशनल्स आहिनि उनखे हायर कयो आहे। उहो कनि कीअं था, उहो थिए कीअं थो, हिकु त हाणे 2 लख तक़रीबन 2 लख रोज़ानो टेस्ट कयूं थियूं वञनि, ऐं जेके माण्हू पॉज़िटिव अचनि था उन्हनि माण्हुनि खां उहे 25,000 माण्हू प्रोफेशनल्स जेके आहिनि उहे उन्हनि माण्हुनि सां पॉज़िटिव केसिस सां कॉन्टेक्ट कनि था ऐं उन्हनि खां पुछनि था त तव्हां कंहिं कंहिंसां मिलिया आहियो, कंहिं कंहिंसां वेझो रहिया आहियो। पोइ उन्हनि माण्हुनि खे वरी उहो कॉन्टेक्ट करे ऐं चवनि था त तव्हां पंहिंजे पाण खे सेल्फ आइसोलेट कयो या पंहिंजे क्वारंटाइन कयो ऐं जल्दी टेस्ट करायो। ऐं अहिड़े तरीक़े सां हिन सिस्टम जे करे हुननि हाणे माण्हुनि खे इहा इजाज़त ॾिनी आहे त 6 माण्हू 2 फैमिलियूं ऐं 6 माण्हुनि ते मुश्तमिल हुजनि, 6 माण्हू ते उहे पाण में मिली सघनि था पाण में, पर उहा ई त फिज़िकल डिस्टेंस सां, माना पार्क में या घर जे गार्डन में ॿाहिरि, पर हूंदो डिस्टेंस ज़रूरु रखिणो आहे, 2 मीटर जो डिस्टेंस सां मिली सघनि था। ऐं कल्ह लेटेस्ट जेको आहे सो जेको लंडन ट्रांसपोर्ट आहे, लंडन में अंदरि ट्रांसपोर्ट ट्यूब हले थी या बसूं हलनि, उन में जेको आहे मास्क ते उन्हनि कंपलसरी कयो आहे, ॿियनि जॻहनि ते न सिर्फ़ु लंडन में। ऐं इन जे करे अॻु में हिते रोज़ानो 800-900 माण्हू हूंदा हुआ ऐं 2-3 केसिस रोज़ानो पॉज़िटिव थींदा हुआ, पर हाणे इन जे करे जेको ट्रांसफर रेट आहे, जंहिंखे आर रेट चयो थो वञे असांजी पब्लिक हेल्थ जी ॿोली में, उहो आर रिड्यूस थियो आहे। मिसाल उहो आर ईअं हूंदो आहे त हिकिड़ो माण्हू 2-3 माण्हुनि खे जेको आहे क्विकली जेको आहे अफेक्ट करे थो, उहे 3 माण्हू वरी ॿियनि खे कनि था, ईअं वधंदो थो वञे। हाणे हुनजो जेको आर रेट आहे उहो 0.7 आहे, माना 1 खां बि घटि आहे। माना इहो उन जे करे हुननि जेको आहे ईज़ पैदा कई आहे लॉकडाउन में ऐं कोशिशि कनि। हाणे इहे जेके ॿिया त मयर्स दोस्तनि में उहो ॿुधायो त सोशल डिस्टेंसिंग आहे या फिज़िकल डिस्टेंसिंग जेके चऊं था, ऐं जेका आहे सो हथनि जो धोअण घणो हिते गवर्नमेंट करे छॾियो आहे, कंपलसरी आहे। तव्हां घर खां ॿाहिरि वञो था, घर में अंदरि अचो था या कयो, हर मानी खाओ त हुन खां पहिरियां 20 सेकेंड ताईं हथ हैंड वॉश करणा आहिनि, कंहिं साबुण सां या कंहिं जेल सां। अहिड़े ॿियूं जेके बि पब्लिक हेल्थ स्ट्रेटेजीज़ आहिनि, मैसेजिंग आहे, उहा ॾिनी थी वञे, कई थी वञे। इन जे करे काफ़ी सारी घटिताई आई आहे। डेथ रेट बि अॼु जेको आहे सो 357 माण्हुनि जो हर 24 कलाकनि जो डेथ रेट ॿुधाईंदा आहिनि। ऐं तव्हां शायदि ॾिठो प्राइम मिनिस्टर या मिनिस्टर जेका आहिनि रोज़ानो 4 बजे जो खां या 5 बजे जो ईंदा आहिनि BBC ते ऐं सवाल जवाबनि जा ॾींदा आहिनि, रिपोर्ट ॾींदा आहिनि एवरी डे, जॾहिं खां इहो लॉकडाउन शुरू थियो आहे 23 मार्च खां वठी। ऐं जेको आहे सो रूल जेके भञण ते, पाण रूल भञण ते अॻु में हिकिड़ो साइंटिस्ट इस्तीफ़ा ॾेई चुको आहे। हाणे जेको बोरिस जॉनसन जेको प्राइम मिनिस्टर आहे उनजो एडवाइज़र आहे, उन जे पुठियां लॻा पिया आहिनि, त उन बि रूल टोड़ियो आहे त उहो इस्तीफ़ा ॾिए। ऐं काफ़ी सारी हिते गुस्सो आहे माण्हुनि में, पब्लिक में, त जेके रूल कानून क़ाइदा ठाहिनि था उहे ई पाण टोड़नि था, इहो उन्हनि खे युग कयो। सो इहा सूरत हाल थी वई बर्तानिया। पहिरियां मां तव्हांखे ॿुधायो त कीअं हिते पहुता आहियूं, उन खां पोइ बर्तानिया में छा सूरत हाल आहे। हाणे हिन वैक्सीन अचे तरीक़ो न आहे। हा, बचाव जो आहे, रेट घटि करण जो आहे, डेथ रेट घटि करण जो तरीक़ो आहे, इहो आहे। ऐं मुख़्तलिफ़ ट्रायल्स हली रहिया आहिनि, जेके दवाऊं हली रहियूं आहिनि। जी सूरत हाल छा आहे? वैक्सीन इहा आहे त 123 डिफरेंट ट्रायल्स जेके आहिनि पूरी दुनिया में, काफ़ी मुल्क, ज़्यादातर जेको आहे सो हिते यूरोप में, अमेरिका में हली रहिया आहिनि। 123 उन्हनि मां 7 ट्रायल अहिड़ा आहिनि जेके ह्यूमन टेस्टिंग फेज़ में वञी चुका आहिनि, माना उहे माण्हुनि ते टेस्ट थी रहिया आहिनि। उन मां हिकिड़ो ट्रायल जंहिंमें मां बि कंहिं न कंहिं तरीक़े सां इन्वॉल्व आहियां, उहो आहे ऑक्सफोर्ड यूनिवर्सिटी जो ट्रायल। उन में मां जो रोल आहे बिहेवियरल, माण्हुनि जो जेको आहे सो बिहेवियर ॾिसण जे हिसाब सां स्टडी हले थी, उन में मां पार्ट आहियां। उहो ट्रायल जेको आहे सो लास्ट मंथ शुरू थियो आहे। ऐं जेका टीम आहे
ऑक्सफोर्ड यूनिवर्सिटी जी जेको ट्रायल ठाहे उहो काफ़ी कॉन्फिडेंट आहे त इहो कामयाब थी सघे थो, इन जे कामयाब थियण जा सुठा माना काफ़ी चांसिस आहिनि हाणे। ऐं अहिड़े क़िस्म जा ॿिया तक़रीबन 6 ट्रायल आहिनि जेके अमेरिका में आहिनि ऐं यूरोप हिकिड़ो हिकु ॿ यूरोप में आहिनि जेके उहे हाणे माण्हुनि खे ॾिनी थी वञे। हाणे हीउ जेको ट्रायल आहे ऑक्सफोर्ड यूनिवर्सिटी में इहो 8000 माण्हुनि ते ऐं 4000 उहे माण्हू आहिनि जिन खे वैक्सीन नथी ॾेई वञे पर पल्सीबो ॾिनो। पल्सीबो मतिलबु ईअं सम्झो पाणी जी इंजेक्शन हुनखे ॾियणी थी वञे या को मिठो पाणीअ जी खंडु मिलाए पाणीअ जी। ऐं 4000 माण्हू अहिड़ा आहिनि जिन खे असुल जेका वैक्सीन ठाही वई आहे पहिरियों जेको आहे भोलनि ते मॉन्कीज़ ते हुनजो तजुर्बो थियो, हाणे वरी माण्हुनि ते तजुर्बो थियो आहे, उहो माण्हुनि खे हई थी वञे त 4000 माण्हुनि खे थींदो माना कंट्रोल जंहिंखे ॾिबो ऐं 4000 माण्हू जेके इहा न वैक्सीन ॾिबी उनजो कोएफिशिएंसी केतिरा था थियनि त साइंटिस्ट जेको आहे सो काफ़ी सारा आहिनि। ऐं उनजो जेको सोशल एस्पेक्ट आहे माना हेठि कम्यूनिटी ॿियनि माण्हुनि जे बिहेवियर ते उन ते असरु करिणो आहे, उन ते बि स्टडीज़ हली रहियूं आहिनि। ऐं चांसिस इहे आहिनि त जेकॾहिं हीउ ट्रायल कामयाबु वञे थो जंहिंजा घणा चांसिस आहिनि हीअ वैक्सीन जेको आहे सो सेप्टेंबर या अक्टूबर जे शुरूआत में मार्केट में अची वेंदी। हिकु चङी ॻाल्हि हिकिड़ी इहा थी आहे, अॻु में छा थींदो हो जेकॾहिं बि अहिड़े क़िस्म जी बीमारी थींदी उनजी वैक्सीन ठहंदी त हमेशह जेके अमीर मुल्क आहिनि उन्हनि वटि उहे इस्तेमालु कंदा हुआ, आख़िर में कॾहिं न कॾहिं अची जेको आहे सो या कुझु टाइम में पहुचंदी अची जेको आहे सो ग़रीब मुल्कनि में। पर हाणे हिन दफ़े हिकु अहिड़ी शइ थी आहे त हिकिड़ो जेके बि फार्मास्यूटिकल इंडस्ट्रीज़ आहिनि या जेके साइंटिस्ट जो ऑर्गेनाइज़ेशन्स आहिनि या इदारा आहिनि इंस्टीट्यूशन्स आहिनि इवन कि ऑक्सफर्ड, उन्हनि सभिनी हिकिड़ो पाण में कंसोर्शियम ठाहियो आहे। उहो दुनिया लेवल ते कंसोर्शियम आहे। हाणे उहो कंसोर्शियम में इहो छा थींदो त काफ़ी सारियूं जेके कंपनियूं आहिनि फार्मास्यूटिकल इंडस्ट्रीज़ आहिनि उन्हनि खे तयारी कराई वई आहे, अॻु में उन्हनि वटि उहे प्रिपेयर्ड आहिनि त कंहिं बि जॻह ते जेको बि ट्रायल कामयाबु थींदो उनजो जेको फार्मूलो आहे या उनजो जेको उहो सभिनी खे शेयर कयो वेंदो जीअं प्रोडक्शन जल्दी थिए। ऐं जो त प्रोडक्शन जल्दी थींदी ऐं हिन जी जेका चेन आहे उहा सस्टेनेबल थींदी, हर सॼी दुनिया में पहुचंदो ऐं सभिनी माण्हुनि खे घणे पैमाने थींदो तॾहिं हिन मां जान छुटंदी। जेकॾहिं हिकिड़ो मुल्क अमीर मुल्क आहे उन करे सघे ॿियनि खे न मिले वैक्सीन त उन सां कुझु न थींदो। त इहा हिकिड़ी चङी उमेद आहे। जेके लोकली ॿिया त पब्लिक हेल्थ इंटरवेंशन हली रहियूं आहिनि जिन सां कंट्रोल करे सघिजो, पर मेन जेको उमेद आहे जंहिंसां ज़िंदगी उहे नॉर्मल थिए जीअं असां वटि हिते ज़िंदगी उहा नॉर्मल न आहे। हाणे मिसाल इहो आहे त 23 जनवरी खां वठी स्कूल कॉलेजिस हर शइ बंदि आहिनि ऐं जेको आहे हिन यूनिवर्सिटी में पढ़ाईंदो आहियां, यूनिवर्सिटी में कमु कंदो आहियां, उहो सॼो ऑनलाइन थिए थो, घर में वेठा आहियूं न थियो त माना उहा ज़िंदगी उहे न आहे जीअं नॉर्मल थिए। उन ज़िंदगीअ खे नॉर्मल करण जे लाइ ज़रूरी आहे त वैक्सीन अचे ऐं वैक्सीन सभिनी माण्हुनि खे मिले कुझु टाइम में, तॾहिं हुन ते असरु पई सघे थो। सो हाणे उन जे लाइ सभिनी उमेद सुठी आहे त ऐं सुठी पोज़ीशन में आहियूं। अॻु में अॼु खां 100 साल अॻु में जेकॾहिं को जीअं ब्लैक डेथ आई ऐं उन में को टियों हिसो जेको यूरोप ऐं एशिया जा माण्हुनि जो मरी वियो, पर उन अॼु ॾींहं ताईं उन ताईं ख़बर न पई त उहो वायरस कहिड़ो हो, छा मामलो आहे। के चवंदा हुआ त जेको आहे सो ख़ुदा जो कहर आहे, के चवंदा हुआ को हीअ थियो आहे, को ॿियो थियो आहे, टियों थियो आहे, इहे शयूं थियूं। पर हाणे तव्हां ॾिठो त एतिरी तरक़ी थी चुकी आहे जो एतिरो पावर आहे इंसानी जो 9 ॾींहंनि जे अंदरि जीअं ई आइडेंटिफाई थियो, वर्ल्ड हेल्थ ऑर्गेनाइज़ेशन खे ॿुधायो त 9 ॾींहंनि जे अंदरि पूरी जेका आहे जीन सीक्वेंसिंग थी वई त हीउ छा आहे, कीअं आहे, कीअं रिप्लिकेट करे थो ऐं उनजो नालो अची वियो, उनजी सॼे खानदान जी ख़बर पइजी वई, उनजी ख़बर पइजी वई ऐं उन खां पोइ सोशल मेयर्स अची विया, पब्लिक हेल्थ इंटरवेंशन्स अची वियूं ऐं काफ़ी सारो माना जेको आहे तेज़ी सां एतिरा जल्दी जेको आहे सो वैक्सीन जा ट्रायल शुरू थी विया, इहे सभु कम थी विया। इन जो मतिलबु आहे त असां वटि सुठी इंफॉर्मेशन आहे, साइंटिफिक ऐं टेक्नोलॉजी आहे, काफ़ी एडवांटेज थियण जी ॻाल्हि कान्हे का, असां मुंहुं ॾियणो आहे ऐं मुंहुं ॾींदासीं ऐं इनखे लिखण जो इहे तरीक़नि सां गॾु जेको आहे वैक्सीन आहे उमेद ख़ासि आहे ऐं इनशाला अची वेंदी त पोइ वधीक असां जेको आहे साॻी ज़िंदगी साॻा मज़ा साम्हूं कचहरियूं करे सघंदासीं।
तव्हांजी वॾी महिरबानी। वॾी महिरबानी सादिक बमरो साहब, तव्हांजी जेका नॉलेज आहे ऐं इल्मु आहे उन ते काफ़ी मूंखे मैसेज आया आहिनि, ॾाढो दोस्तनि पसंदि कयो आहे। ऐं इन खां अलावा हथ मथे खणी बि माण्हुनि जेको आहे तव्हांजे हिन लेक्चर खे ॾाढो पसंदि कयो आहे ऐं मालूमात सां भरपूर हो। वॾी महिरबानी, तव्हां असां सां हमेशह जुड़िया रहो, त ॾाढो असांखे मज़ो पियो ईंदो। ही मंज़ूर आहे हाणे रमेश भाई हींअर जॉइन करे चुका आहिनि गमट खां शाह शेख साहब, मोहम्मद बख्श सुबरो साहब, ऐं मिठीअ खां साहिल लोढा साहब, एडवोकेट ज़हीरुद्दीन बाबर बोयो साहब, ऐं असांखे जॉइन कयो आहे इस्लामाबाद खां जमील अहमद शेख साहब, दुबईअ खां असांखे वहीद जिसकाणी साहब असांखे जॉइन कयो आहे, ऐं कुंभ खां राजेश जयपाल, हुसैन सहतो असांखे जॉइन कयो आहे, सावल गांव असांखे जॉइन। इन्हनि दोस्तनि खे असां भलीकार था चऊं। ऐं रूस खां असां सां ज़ीशान जतोई गॾु आहे, दुबई खां दोदो ख़ान खचाण, ऐं फिनलैंड खां रुखसाना अली, कैनेडा खां अहमद नदीम मेमण साहब, ऐं सादिक बबरो साहब हार्वर्ड यूनिवर्सिटी खां असां सां गॾु आहे। इन में जेकॾहिं कंहिं दोस्त जो नालो मूंखां रहिजी वियो हुजे त हुनजी अवां तस्दीक करे छॾिजो। हाणे असां सां हींअर मौजूदु आहे डॉक्टर खुशहाल साहब, ऐं खुशहाल साहब खे बि ज़रूरु ॿुधिजे। बिल्कुलु बिल्कुलु, डॉक्टर खुशहाल साहब तव्हां ॿुधायो त तव्हां वटि लाइट अची वई आहे? हा ठीकु आहे, हले पियो, कुझु जुगाड़ थी वियो आहे कुझु। चलो चलो सही। डॉक्टर साहब चवनि था त घुर्बल एहतियात ऐं बुलंद हौसले ऐं बहितर क़ुवत मुदाफ़ित सां हिन कोरोना खे जेको आहे असां शिकस्त ॾेई सघूं था। मुंहिंजो ख़्यालु आहे त तव्हां घण पासाओ सभिनी उन्हनि ते ॻाल्हाए सघो था, पर तव्हांखे थोरो असां रेस्ट्रिक्ट कंदे स्पेशल जेको आहे नमूने सां ॻाल्हाइण जो चऊं था, कस्टमाइज़ ॻाल्हाइण जे लाइ चऊं था, उहो इहो था चऊं त तव्हां इहो ॿुधायो त क़ुवत मुदाफ़ियत खे, क़ुवत ॿी खे न मुदाफ़ियत जी ॻाल्हि था कयां, त क़ुवत मुदाफ़ियत खे कीअं वधाए सघे, इन ते तव्हां ॻाल्हायो। महिरबानी। महिरबानी रमेश साहब, आवाज़ अचे पियो? बिल्कुलु अचे पियो, बिल्कुलु अचे पियो। साईं सभिनी ॿुधंदड़ ऐं व्यूअर्स खे अस्सलाम वालेकुम, नमस्कार ऐं हक़ मौजूद। साईं रमेश साहब जो कल्ह हुकम थियो डॉक्टर साहब तव्हां ते सिर्फ़ु हिकिड़े लफ़्ज़ ते ॻाल्हाइणो आहे, उहो लफ़्ज़ आहे क़ुवत मुदाफ़ियत। मुंहिंजो अॼुकल्ह त माण्हुनि खे ॿिए लफ़्ज़ जी ज़रूरत आहे, ॿी क़ुवत जी ज़रूरत आहे, उन ते बि माण्हू जी ज़रूरत उहा आहे, उन ते ॻाल्हाइजे त माण्हू वधीक इन में इंट्रस्ट वठंदा। वरी रमेश साहब जी सदाईं तूं मश्करी कंदो वेठो आहीं, ऐं इहे पर बहरहाल ज़रूरत उन ॻाल्हि जी आहे, पर ॻाल्हायूं था क़ुवत मुदाफ़ियत ते। पहिरीं हाणे सवाल तो पैदा थिए त इहा क़ुवत मुदाफ़ियत जेकी चऊं, या जेके बॉडी जी मुदाफ़ियत या ताक़त जेका मुक़ाबले करण जी, जेके अंग्रेज़ी में इम्यूनिटी चइबो आहे, ऐं उहा इम्यूनिटी जेका आहे उहा निकिरे थी इम्यून सिस्टम मां। राइट, जेका पंहिंजी बॉडी आहे इन जो बि हिकिड़ो इम्यून सिस्टम इनसाइड द बॉडी आहे। हाणे थोरो पाण खे सम्झणो पवंदो इम्यून सिस्टम आहे छा। जीअं हिकिड़ो रियासत जो कारोबार हलाइण लाइ उनमें मुख्य शइ जेका हूंदी आहे उहा एजेंसीज़ हूंदी आहे, जेका रिपोर्टिंग कंदी आहे बाबा हिते हिते इहे लैक्टोनी आहे, हिते हिते खाल थिए पियो, हिते कमज़ोरी आहे। उहा जेका एजेंसी रिपोर्टिंग एजेंसी आहे, ताक़त लाइ हथियारनि जो डिमांड करे दुश्मन खां अॻिते बढ़ वेंदी आहे, छो त हथियार खां फौज का शइ कान्हे। साॻे नमूने सां असांजी बॉडी में हिकिड़ो इम्यून सिस्टम आहे,
उहे कमु कंदा आहिनि। तव्हां ॿुधो हूंदो त ब्लड जेको आहे उहो वाइट ब्लड सेल्स ऐं रेड ब्लड सेल्स ऐं प्लाज़्मा जो ठहे। त इम्यूनिटी में किरदारु जेको आहे इहो असांजे वाइट ब्लड सेल्स जो आहे ऐं उहे सेल्स जेकॾहिं नाला वठां त 10-15 आहिनि, पर उन सेलनि में मुख्य सेल जेके आहिनि, जेके लिम्फोसाइट्स बी, लिम्फोसाइट्स टी ऐं न्यूट्रोफिल्स जंहिंखे फेगोसाइट्स चयो वञे थो, त उन में जेका एजेंसी आहे, रिपोर्टिंग एजेंसी जेका आहे, मुख्तसर ॿुधाईंदो वञा, इहा वॾी डिघी लिस्ट आहे। उहे त पंहिंजे कम जूं ॻाल्हियूं जेके आहिनि उहे वधीक गड़बड़ नथी पए वरी। त लिम्फोसाइट बी जेको आहे इहा तव्हांजी इंफॉर्मेशन एजेंसी आहे, इहा तव्हांजी रिपोर्टिंग एजेंसी आहे। लिम्फोसाइट टी जेका आहे उहा तव्हांजो पावर आहे, उहा तव्हांजी फौज ऐं पुलिस आहे। न्यूट्रोफिल्स जेके आहिनि उहे जेके वरी उहो जेके किल विल कंदा आहिनि त उनखे वरी फेगोसाइटो सॾु करे उनखे वरी फेगोसाइटो करे उनखे डिज़ॉल्व कंदा आहिनि। टे शयूं। हाणे मक़सदु आहे त जेकॾहिं का बि ॿाहिरी शइ ऐं इहा इम्यूनिटी उनखां पहिरीं ॿुधाईंदो वञा त इहा 2 क़िस्मनि जी थींदी आहे। हिकिड़ी त इनेट्स इम्यूनिटी थींदी आहे, जेका नेचुरली माण्हू पाण सां गॾु पैदा जॾहिं थिए थो त उहा इम्यूनिटी खणी पैदा थिए थो, उहा को ते ॿुधा खे तुम में शामिल हूंदी आहे। नंबर 2 हिकिड़ी पैसिव इम्यूनिटी हूंदी आहे, जेका जी पाण कमरे में वेठा हूंदा आहियूं, स्मोकिंग पई थींदी आहे तो चए आउं पिया कोन आउं तुंहिंजे लाइ पैसिव स्मोकिंग पियो करियां। त अहिड़े क़िस्म जी जेका असीं वरी उहा इम्यूनिटी पंहिंजो पाण खे का ॿाहिरीं शइ वठी ऐं उहो जिस्म में पैदा थींदी आहे, उहा तव्हांखे वरी ॿुधायां। हीअ इम्यूनिटी थींदी आहे एडाप्टिव, जेका कंहिं सां वरी शॉर्ट टाइम ते बारोड कबी आहे। जी सपोज दैट ॿार नंढो आहे, माउ जो खीर थो पीए, तव्हां ॿुधो हूंदो त यार हिन जे माउ जो खीर पीतो त में नेचुरली हिकिड़ी एक्टिव इम्यूनिटी डेवलप थी वेंदी आहे। माउ जे खीर में उहा ताक़त आहे कोलेस्ट्रॉल वग़ैरह खां वठी। ऐं जेके ब्रेस्ट फीडिंग ॿार आहिनि या नॉन ब्रेस्ट फीडिंग आहिनि, उनजो फ़र्क़ु तव्हांखे पाण खे मालूम हूंदो, उन ते डिटेल में वेंदासीं, राति गुज़री वेंदी। हाणे अचूं था त इहा छा थी करे, हाउ इट डेवलप्स। इहा वरी असीं जेका जिस्म में धारी शइ जेका अंदरि वेंदी आहे उनखे असीं एंटीजन चवंदा आहियूं। त उनजे मुक़ाबले में ऑन दी होल वरी हिकिड़ी एंटीबॉडीज़ पैदा थींदियूं आहिनि। जीअं तव्हां हिते ॿुधो त हिकिड़ी स्वाब टेस्ट आहे, ॿी एंटीबॉडीज़ टेस्ट आहे, जेका कखण जा माण्हू कंदा आहिनि। त एंटीजन जॾहिं बि अंदरि दाख़िल थिए थो, उहो शायदि बैक्टीरिया हुजे, वायरस हुजे, मोल्ड्स हुजे, पैरासाइट्स हुजे या ॿियो को केमिकल हुजे। त उनमें तव्हांजी रिपोर्टिंग एजेंसी जेका उहा एक्टिव थी वेंदी आहे, उहा रिपोर्ट कंदी आहे। इहो सॼो प्रोसेस अॻिते हली ऐं उन सॼे एंटीजन एंटीबॉडी खे एक्टिव कंदो आहे। ऐं जॾहिं इहा तव्हांजो इम्यून सिस्टम एक्टिव थींदो आहे त तव्हां ॾिसंदा आहियो त ॿिली फलाणी शइ मूंखे धप अची वियो, मूंखे मथे में सूरु पइजी वियो, मूंखे बॉडी एक थी वियो, मूंखे नाज़िया वॉमिटिंग फलाणो हे साइंस की तरफ थी आहे। त जॾहिं बि का ॿाहिरी शइ जिस्म में एंटर थींदी आहे त उते जा जेका पुलिस रिपोर्टिंग एजेंसी, उते जा जेके पाण वारा उहे एक्टिव थी वेंदा आहिनि। मीन्स यूअर इम्यून होल ऑफ द इम्यून सिस्टम जेको ॿिया बि शयूं आहिनि, जेके मुख़्तलिफ़ ऑर्गन आहिनि, तव्हांजा सेल्स आहिनि, मॉलिक्यूल्स आहिनि, ऑर्गन आहिनि, इहे सभु एक्टिव थी वेंदा आहिनि। ऐं उनजे मुक़ाबले करण जे लाइ दे बिकम अबव द नॉर्मल हाइपर एक्टिव थी वेंदा आहिनि। उन हाइपर एक्टिविटी जे करे तव्हांजी बॉडी उनखे सभु चेंज करणो पवंदो आहे। उनखे नॉर्मल इन्वायरमेंट एंटीजन खे कोन ॾींदा आहिनि, उहो बैक्टीरिया, वायरस या पैरासाइट्स जेको बि हुजे, उनखे उहे पोइ तव्हांखे उहे हाइपर एक्टिव थियण जे करे तव्हांखे बुखार ईंदो आहे। माना बुखार जेको आहे उहो तव्हांजो डिफेंस मैकेनिज़म जो हिसो आहे। ऐं तव्हांजो जेको इम्यून सिस्टम वधीक हाइपर एक्टिव थींदो त तव्हांजे हर सिस्टम खे वधीक कमु करणो पवंदो
त उनजे करे तव्हांखे हेडेक बि थींदो, मथे में सूर थींदो, बॉडी एक बि थींदी, गले में सूर बि थींदो, ऐं इहे सभु शयूं तव्हांखे मतिलबु त इहे शयूं थींदियूं। हाणे टेम्परेचर जो ॿुधाए हलां त जेकॾहिं 104 बुखार ताईं पहुचे थो माण्हू 40 डिग्री सेंटीग्रेड ताईं, त इहा एंटीजन एंटीबॉडी रिएक्शन जे करे इम्यून सिस्टम खे एक्टिव करण लाइ इहो टेम्परेचर नॉर्मल टेम्परेचर खां डप न कबो। पर असांजी मेडिकल लैंग्वेज में जॾहिं टेम्परेचर जी ॻाल्हि निकिती आहे त माण्हू जो जेको सस्टेनेबल टेम्परेचर जेको आहे उहो 41 डिग्री आहे। 41 डिग्री खां पोइ माण्हू खे कुझु बि थी सघे थो, का बि शइ थी सघे थी, जेको सस्टेनेबल टेम्परेचर हूंदो आहे। उहा ॿी ॻाल्हि असां पंजाब में ॾियूं पिया, पाण वरी छो कंदा मरूं, पर वीचारा कमज़ोर माण्हू जेके स्ट्रोक वग़ैरह में ई वेट मथे थियो वञनि, पर दैट इज़ वरी अदर इहो डिस्कशन आहे। ऐं उन खां पोइ हाणे ॻाल्हि तव्हांखे सम्झणु घुरिजे, तव्हांजो इम्यून सिस्टम जेको आहे उन मां वरी इम्यूनिटी निकिती आहे। हाणे इम्यूनिटी जो कमु छा आहे? उहा तव्हांजो डिफेंस करे थी, जेका हिकिड़ो डिफेंस करे थी तव्हांजे बॉडी जो अगेंस्ट द इलनेस या डिज़ीज़ का बि थिए थी, तव्हांखे उनजे मुक़ाबले में उहो जो मुक़ाबिलो करे थी। ऐं मूं तव्हांखे थोरो मुख़्तसर ॿुधायमि त हिकिड़ी स्टेट अंदरि आहे कि ॿियो तव्हांजो थी वियो इम्यून सिस्टम। हाणे ॻाल्हि हले पई इम्यूनिटी जी, त भई तव्हां ॿुधंदो, आम लैंग्वेज में तव्हां ॿुधो हूंदो, मक़सदु इहो आहे त जेको चोर अंदरि वञे थो, जेके एंटीजन चऊं था, ऐं डिफेंस मैकेनिज़म जेका पुलिस अंदरि तव्हांजी वेठी आहे, हाणे साॻी ॻाल्हि आहे त जेकॾहिं तव्हांजो चोर पावरफुल आहे त पुलिस ते क़ाबिज़ थी वञे थो, उहो पुर करे वञे थो, माना तव्हांखे डिज़ीज़ ॾेई वञे थो। पर जेकॾहिं चोर कमज़ोर आहे, तव्हांजो पावर जेका तव्हांजो फोर्स जेको अंदरि वेठो आहे उहो उन ते डोमिनेट करे अचे थो, त माण्हू चवंदा आहिनि कि करोना थी पर बची वियो। दैट इज़ द इम्यूनिटी, उनखे चइबो आहे इम्यूनिटी। एंटीजन एंटीबॉडी रिएक्शन में जेका ॻाल्हि थींदी आहे उहो तव्हांजी चोर ऐं पुलिस में जेको बि ख़तबर आहे उहो तव्हां ख़तम थी थी। हाणे क्वेश्चन तव्हांजे दिलि में ईंदो हूंदो त भई थी इम्यूनिटी ठीकु आहे, बचाव करे सघे थो, पर हाणे जेकॾहिं कंहिंजी कमज़ोर इम्यूनिटी आहे उनखे वधाइजे की, उनखे वरी ॿिनि हिसनि में डिवाइड कयो आहे। हिकिड़ी त आहे एक्सपेंसिव, जेको तव्हांखे ख़र्च करे, खीसे जो ख़र्च करे वधाइणी पवंदी। ॿी आहे नॉन एक्सपेंसिव, जेका तव्हां फ्री में वधाए सघो था। ध्यान जी ॻाल्हि आहे। तो हाणे पहिरीं अचूं था ख़र्च वारी ॻाल्हि ते। भई ख़र्च वारी ॻाल्हि ते इम्यूनिटी कीअं वधाइजे, उनमें पहिरियों जेको पॉइंट अचे थी, पहिरीं पॉइंट जेका अचे थी उहा आहे तव्हांजे न्यूट्रिशन जी। छो त हीउ हिकिड़ो इंजण आहे, ही तव्हांजे गाॾी खे पेट्रोल डीज़ल खपे थो, त हीअ बि हितां जी गाॾी मिसल आहे। हाणे तव्हांखे ॿियो मिसाल थो ॾियां त हिनखे बि खाधो खपे, इंजण खपे, इंजण में पेट्रोल खपे, फ्यूल खपे, एनर्जी खपे। उहा एनर्जी तव्हांखे अचे थी न्यूट्रिशन जे हवाले सां, जेका तव्हां खाधो पीतो आहे। भई माण्हू चवंदा खाधो पीतो खाऊं पिया, पर हीअ त मल न्यूट्रिशन जो शिकार थी वियो। मक़सदु तव्हांखे बैलेंस डाइट खपे। बैलेंस डाइट उनखे चयो वेंदो आहे असांजी लैंग्वेज में, जंहिंमें कार्बोहाइड्रेट हुजे, प्रोटीन हुजे, फैट हुजे, विटामिन्स हुजनि, मिनरल्स हुजे ऐं प्लस वाटर। इन सभिनी शयुनि खे गॾाए न्यूट्रिशन चइबो आहे। हाणे हिते में न्यूट्रिशन में अॻिते ॻाल्हि थिए थी, बाबा कार्बोहाइड्रेट छा? कार्बोहाइड्रेट उनखे चइबो आहे जेके असांजी निशास्ते वारियूं शयूं शामिल आहिनि, जंहिंमें खंडु आहे, जंहिंमें मिठास आहे।
हाणे जी पटाटो चांवर फलाणो निशास्ते वारी फ्लावर वाइट फ्लावर होल फ्लावर इहो अॻिते हली थोरो ॻाल्हायूं। कार्बोहाइड्रेट जेका मिठाण आहे या निशास्ते वारियूं शयूं आहिनि सॼो ज़ोर आहे इन मिठाण ते। कार्बोहाइड्रेट वरी मोनोसेक्राइड डाइसेक्राइड पॉलीसेक्राइड इहो थींदो आहे अॻिते हली। त हाणे चऊं था त इहो जेको खंडु आहे इनखे असीं वरी 3-4 क्लासनि में विरहाईंदा आहियूं। हिकिड़ी त खंडु आहे जेके शुगर चइबो आहे, ग्लूकोस चइबो। ॿी खंडु जेका फ्रुक्टोस चयो वञे, ॿी खंडु जेका उनखे लैक्टोस चयो वञे, चौथी खंडु आहे उनखे सुक्रोस चयो वेंदो आहे। एक्स्ट्रा ॿियूं बि आहिनि, पर इहे मेन चइनी खंडनि जो असां वटि थोरो किरदारु आहे। उनमें असां वटि हींअर जेका ॻाल्हि हले पई त उनमें आहे त तव्हांजी शुगर तव्हांजे जिस्म जे अंदरि उहा नॉर्मल लेवल ते ऐं चओ त तव्हांखे अगरि ॿुधायां पर इहो थोरी देरि थी वेंदी त नॉर्मल लेवल ते जेकॾहिं इहो खंडु तव्हांजी एनर्जी प्रोड्यूस करे थी। हाणे जेका असीं फर्स्ट ग्लूकोस चऊं त इन वरी असीं वठंदासीं त कहिड़ी ग्लूकोस, कहिड़ो असीं छा खाऊं त मतिलबु इहा खंडु जेका रिफाइंड खंडु आहे उनजी भेण वरी पूरी खंडु आहे, उनजो वरी ॿियो हिसाब किताब गुड़ आहे। अहिड़े क़िस्म जूं शयूं जेके आहिनि मोस्टली त नंबर 1 इज़ द रिफाइंड शुगर, जेके अछी खंडु चयो वेंदो आहे, जेका सिंथेटिक शइ आहे, जेका कारखाने में तयारु थींदा जेतिरी जहिड़ा लॻा पिया आहिनि उहा खंडु। ॿी खंडु जेका आहे उहा फ्रुक्टोस आहे, जेका तव्हांखे घणो करे फ्रूट्स मां मिलंदी आहे। ऐं लैक्टोस जेका आहे उहा तव्हांखे खीर मां मिलंदी आहे। हाणे क्वेश्चन थो पैदा थिए त भई इहो केतिरे मिक़दार में या एनर्जी लाइ खंडु ज़रूरी आहे तव्हांजी एनर्जी प्रोड्यूस करणु, जॾहिं तव्हांजी शुगर या कार्बोहाइड्रेट बर्न थिए थी बॉडी में त उनमें एनर्जी पैदा थींदी आहे। यू रिक्वायर इट एनी हाउ। त उनखे हमेशह पंहिंजी ग्लूकोस लेवल खे तव्हांजो पहिरियों फर्ज़ आहे त इनखे पंहिंजे कंट्रोल में रखिणो आहे। हिते वरी ॻाल्हि ॿुधाईंदो हलां त जॾहिं इहे चोर सिपाही जो खेल जेको इम्यून सिस्टम में थींदो आहे त उन में कॾहिं कॾहिं जेको तव्हांजी फोर्स या पुलिस जेका बीठी आहे, जेका फौज बीठी आहे अंदरि, उनखे रिपोर्टिंग कॾहिं कॾहिं ग़लति थींदी आहे, ग़लति रिपोर्टिंग मिलंदी आहे त हू पंहिंजा माण्हू मारे छॾींदो। हिते इहे तव्हां ॾिसो वेठा जेका पंहिंजी फौज जेके ग़लति रिपोर्टिंग जे करे हीअ गदार आहे या फलाणो खे खणी वञनि मारे छॾींदा आहिनि। त उहा तव्हांजी इम्यून सिस्टम जेको आहे उनखे ग़लति रिपोर्टिंग जे करे, ग़लति इंफॉर्मेशन जे करे उहे पंहिंजा सेल मारण शुरू कंदो आहे जिस्म जे अंदरि, जंहिंखे वरी ऑटो इम्यून सिस्टम चइबो आहे। त उनखे 2 बीमारियूं जी तव्हां चओ था त सदन जी बीमारी जेके रिमेटॉइड आर्थराइटिस चइबो आहे उहा ऑटो इम्यून डिज़ीज़ आहे। ॿी तव्हांजी हिकिड़ी स्किन जी डिज़ीज़ तव्हां थी हूंदी जिते बटरफ्लाई टाइप ते कपड़ी माण्हू जो चहिरो ख़राब थी वेंदो आहे, लिपस एरिथेमेटोसिस। पर उन में जेका तव्हांजी डायबिटीज़ आहे इहा बि हिकिड़े क़िस्म जी ऑटो इम्यून डिज़ीज़ आहे, जंहिंमें जेको तव्हांजो पैंक्रियाज़ आहे उनमें बीटा सेल ऑफ लैंगार्हांस जेके हूंदा आहिनि उनखे इहे वरी कॾहिं कॾहिं ग़लति इंफॉर्मेशन जे करे उनखे वरी अटैक कंदा आहिनि, उनखे वरी ख़तमु करे छॾींदा त माण्हू खे डायबिटीज़ थी पवंदी आहे। पर डायबिटीज़ जा ॿिया बि कोई सबब काफ़ी आहिनि, इहो ऑटो इम्यून। पर हिनखे डिज़ीज़ जे खाते में जेकॾहिं क्लासिफिकेशन कयूं त इन खे असीं वरी इम्यून ऑटो इम्यून डिज़ीज़ जे खाते में विझी त पहिरियों सॼो ज़ोर जेको आहे इहो असांजी मेडिकल जो इम्यूनिटी जे लाइ तव्हांजी शुगर जेका नॉर्मल हुअणु खपे। शुगर जेकॾहिं तव्हांजी घटि हूंदी, हाणे फास्टिक शुगर जेका आहे उहा 80 खां 120 आहे मिलीग्राम पर डेसिलिटर, ऐं रैंडम में तव्हां जेकॾहिं वञो था त 120 खां 180 ताईं इहा तव्हांजी नॉर्मल हुअणु खपे। जेकॾहिं हाइपो में वियो
उनजी वॾी हिकिड़ी कॉम्प्लिकेशन थींदी आहे त हाइपर में जेको ग्लाइसीमिया जेको हलियो वेंदो आहे त उहो माण्हू हाइपर ग्लाइसीमिया जे मुक़ाबले में गश थी वेंदो आहे बाक़ाइदे। ऐं काफ़ी माण्हू अहिड़ा हूंदा आहिनि जेके चवंदा आहिनि त इहो वरी कुल पढ़णु क़ुर पढ़णु शुरू थी वेंदा आहिनि। इहो एतिरी ख़तरनाक बि आहे। अॼुकल्ह जेको सॼो ज़ोर उहो आहे उहो सॼो आहे इन ग्लूकोस ते तव्हांजी मिठाण ते मुख़्तलिफ़ ज़रिया आहिनि। ऐं न्यूट्रिशन जी दुनिया सॼी बैलेंस ते बिछल आहे। उन हिसाब सां ही तव्हांजो जिस्म बि बैलेंस ते बिछल आहे। मीन्स इनपुट ऐं आउटपुट जेको थींदो आहे उहो तव्हांजो जेकॾहिं बैलेंस हूंदो उन में सिर्फ़ु इहो ग्लूकोस जी ॻाल्हि कोन्हे, कार्बोहाइड्रेट जी ॻाल्हि कोन्हे, उनमें प्रोटीन जी ॻाल्हि बि आहे। टेली पार्ट उहो बैलेंस रखणु ज़रूरी आहे। हाणे प्रोटीन जेको तव्हांजो जिस्म मास लॻो पियो आहे, सॼो इहो मसल मास ब्लॉक्स ही हू सॼो इन बिल्डिंग लाइ तव्हांखे प्रोटीन खपे। हाणे प्रोटीन ॿिनि क़िस्मनि जी थींदी आहे। असांजी पढ़िया आहियूं हिकिड़ी फर्स्ट क्लास बि सेकेंड क्लास प्रोटीन आहे। त जेका प्रोटीन असां एनिमल सोर्स खां वठंदा आहियूं, जंहिंमें मुर्गी, मच्छी, बीफ या एक्स्ट्रा सी फूड्स वग़ैरह, दे ऑल बिलोंग्स टू एनिमल सोर्स, दे आर द फर्स्ट क्लास प्रोटीन। हाणे हिकिड़ो माण्हू हिते क्वेश्चन थो करे त भली आउं विष्णु आहियां, आउं त खायां ई कोन थो, हाणे आउं प्रोटीन छा करियां, की खायां? त उनखे तव्हांखे ॿुधाईंदो हलां त विदाउट दीज सोर्सिस ऑल दी अदर सोर्सिस, vegetable, fruits, everything, legumes, nuts, seeds, दालियूं वग़ैरह। त असांखे हिकिड़ो क्वेश्चन कयो वेंदो हो पंहिंजो फाइनल ईयर जे कम्यूनिटी मेडिसिन में, त व्हाट इज द मैन्स पुअर मैन्स मीट? जो जवाबु हूंदो सही दाल, जे बाबा तूं पास आहे, तूं हलण जी कर। ये दालियूं शालियूं लेगुम जेके पाण जे जेके शयूं जेके ॿिज वारियूं शयूं आहिनि जेके पाण खाऊं पिया एवरी डे, दैट इज सेकंड क्लास प्रोटीन। हाणे अचूं था साईं डॉक्टर साहब, असां टाइम खां आउट पिया वञूं, तंहिं करे कोरोना जे अंदरि इम्यूनिटी खे कीअं बहितर बणाइजे इहे के ॾसजो। त इहो तव्हांजे न्यूट्रिशन जे मूं ॻाल्हायो पियो त न्यूट्रिशन जी जेकॾहिं शयूं हूंदियूं त इहे तव्हांजी इम्यूनिटी खे बूस्टअप कंदियूं। हाणे अचूं था फैट ते, त फैट में जेका कोलेस्ट्रॉल आहे इहो बि तव्हांजे लाइ ज़रूरी आहे, या बि 200 मिलीग्राम खां घटि हुअणु खपे। इहो तव्हांजी बिल्डिंग मटेरियल आहे जो सीमेंटेड बॉडी जो आहे, इहो बि तव्हांखे घटि खपे। उहो हिकिड़ो एनिमल सोर्स आहे, ॿियो वेजिटेबल सोर्स आहे, इहा तव्हांजी फैट थी वई। उन खां पोइ तव्हांजी विटामिन्स जेके थी वयूं, फैट सॉल्युबल विटामिन्स, वरी वाटर सॉल्युबल विटामिन्स। जेके वाटर सॉल्युबल विटामिन्स आहिनि दे कैन नॉट स्टोर्ड इन योर बॉडी, बट फैट सॉल्युबल जेके सॉल्युबल जेके विटामिन्स आहिनि उहे तव्हांखे वरी एक्सटर्नल सोर्स खां पंहिंजे अंदरि वठणियूं पवंदियूं आहिनि। त हाणे हिते क्वेश्चन जेको पैदा थियो आहे, त हाणे अची थासीं त भई इन में ज़रूरी शइ छा आहे। हिकिड़ी सप्लीमेंट बि थींदी आहे। सप्लीमेंट लाइ तकिड़ो तव्हांखे ॻाल्हाईंदो हलां, मूंखे विटामिन मिनरल ते पाणी ते बि ॻाल्हाइणो हो। इहे सभु इम्यूनिटी वधाइण जा सोर्सिस आहिनि, जेको हाउ टू टेक इट एंड हाउ टू योर इम्यूनिटी। त सप्लीमेंट जेको असांखे हींअर करणु खपे उहा विटामिन सी, जेका तव्हांखे येलो फ्रूट जा रंग जेके आहिनि जंहिंमें खटाण आहे, नाला तव्हांखे ख़बर आहे सभिनी जी, ग्रेप, लेमन, फलाणो, आम वग़ैरह, इहे पपीतो वग़ैरह, इहे शयूं जेके ॾाढियूं ज़बरदस्त शयूं आहिनि अॼुकल्ह जे हिसाब सां। त इहा एज़ अ सप्लीमेंट यू हैव टू टेक एंड यू बूस्ट योर एनर्जी। ॿियो वरी चयो वञे थो त एक्स्ट्रा विटामिन्स माण्हू खे वठिजे, जंहिंमें विटामिन सी नंबर 1 आहे। ॿिए नंबर ते अचे थी विटामिन जी। विटामिन डी अहिड़ी शइ आहे जेका तव्हांजे बॉडी में स्टोर कोन थी थिए, उन जे लाइ सिर्फ़ु इहा फ्री जी शइ आहे। जेकॾहिं तव्हां 20 मिंट सनलाइट में वेहो था, पंहिंजो जिस्म एक्सपोज करे या सॼो कपिड़ो पाए, ऐं त तव्हांखे माना विटामिन डेफिशिएंसी न थींदी। मिनरल्स में जेको आहे ज़िंक वेरी इंपॉर्टेंट शइ आहे। त इहे तव्हांजा लेग्यूम, इहे फ्रूट्स वग़ैरह, इहे जेके ड्राई फ्रूट्स वग़ैरह, इन में तव्हांखे इहा बि
ज़िंक मिली सघे थो। त इहे ॿ टे शयूं जेके आहिनि इहे तव्हांजे लाइ ज़रूरी आहिनि। हाणे अचूं था त भई इहे थी वई ख़र्च वारी शयूं, हाणे त नॉन एक्सपेंसिव थिंग्स वेरी क्विकली। हाणे नॉन एक्सपेंसिव शइ में पहिरें नंबर 1 अचे थी जेका तव्हांजी इम्यूनिटी खे बूस्ट करे थी, दैट इज़ अ साउंड स्लीप। साउंड स्लीप शुड नॉट बी लेस देन 7 hours, नॉट मोर देन 8 hours। इहो तव्हांखे ज़रूरी करणो आहे। नंबर 2, एक्सरसाइज़िस। एक्सरसाइज में हिकिड़ो एरोबिक टू नॉन एरोबिक स्टनस एक्सरसाइज थींदियूं आहिनि। त तव्हांखे कोशिशि करे वॉकिंग, जॉगिंग ऐं एरोबिक एक्सरसाइज कंदव, इहे तव्हांजी इम्यूनिटी इंक्रीज़ कंदियूं आहिनि। ॿियो नंबर 4, स्ट्रेस जेका आहे न, स्ट्रेस दिमाग़ में खलल, जेको स्ट्रेस अॼुकल्ह हर एंजाइटी, टेंशन, डिप्रेशन जो शिकार आहे, दैट इज़ वेरी डेंजरस थिंग फॉर इम्यूनिटी। जेकॾहिं तव्हां पंहिंजो पाण खे रिलैक्स रखंदव ऐं टेंशन फ्री थींदव, ऐं त वरी कंहिं ज़माने में चवंदो त टेंशन, एंग्ज़ाइटी या डिप्रेशन मूं वटि आहे, कुझु कोन मिलंदो, मुंहिंजी घटी मां बि न मचो। नंबर 3, फिर जी ॻाल्हि ये अची वयूं स्लीप, एक्सरसाइज़िस प्लस टेंशन। ऐं टेंशन रिलीज़ करण जा ॿ टे तरीक़ा आहिनि। जेकॾहिं तव्हांखे वधीक टेंशन थिए थो त तव्हां पंहिंजे दोस्तनि सां गॾु सुठे पार्क में कोई मूवी सुठी कंस्ट्रक्टिव थिंग ॾिसंदो त तव्हांजी इहे थी वेंदियूं। इहे ॿ टे शयूं तव्हां जेकॾहिं फ्री में बि कंदव त तव्हांजी इम्यूनिटी वधी सघे थी। आख़िर में जेको दुनिया जो सिनारियो आहे उन में आउं चवंदुसि त प्रिवेंशन इज़ बेटर देन ट्रीटमेंट। प्लीज़ टेक केयर and stay away. Thank you very much. ज़बरदस्त डॉक्टर खुशहाल साहब, तव्हांजी वॾी महिरबानी। काफ़ी मैसेज आया आहिनि चैट बॉक्स में। तव्हांजो जेको आहे इहो तमामु घणो मालूमाती रहियो ऐं माण्हुनि खे पसंदि आयो। वॾी महिरबानी जी। मंज़ूर हुजण साहब, पाण वटि नवां कुझु दोस्त आया आहिनि, इलाही बिल्कुलु पाण वटि नवनि दोस्तनि में महेश कुमार साहब आहे जेके आया आहिनि, उन्हनि खे वेलकम था चऊं। वधीक जी आगा मसूद साहब असां वटि शामिल थिया, इलाही महर साहब असां वटि शामिल थिया, ऐं इल्ताफ़ सुमरो साहब असां सां गॾु मौजूदु आहिनि, ऐं इशफाक मेमन साहब असां वटि शामिल थिया, राजेश जयपाल, हुसैन सतो, इहे दोस्त असां सां शामिल हुया। ज़बरदस्त, फर्स्ट क्लास। पंहिंजो जेको रेगुलर वे में जेको सेशन चइजे कोविड छा आहे, इम्यूनिटी कीअं वधाइजे, कोविड जा प्रिकॉशनरी मेजर्स कहिड़ा आहिनि, उन्हनि सभिनी ते पाण जेके आहिनि हिन वक़्तु ताईं चइनि माण्हुनि जेको आहे ॻाल्हायो आहे, त बेसिक जेको लेक्चर प्रोग्राम पंहिंजो आहे उहो हींअर पूरो थी वियो आहे। तव्हां हींअर माण्हुनि खां कमेंट्स ऐं क्वेश्चन जेको को हुजे त उहो जेको आहे वठणु शुरू कयो। मंज़ूर साहब हिकिड़ो सुवाल आहे वैक्सीन जे हवाले सां। जी जी जी। सबबु इहो को DNA या RNA मां इहे शयूं ठहनि थियूं त इन जे करे वधीक प्रोडक्शन नथी थी सघे। इन ॻाल्हि में केतिरी सदाकत आहे? हिकिड़ो इहो सवाल। ॿियो सवाल एंटीडोट जे हवाले सां, छा एंटीडोट ते को कमु थी रहियो आहे दुनिया में या न? ठीकु, अयाज़ जरवार साहब जो सवाल आहे। ऐं वेंदुसि सादिक बम्बरो साहब लंडन खां असां वटि वेठो आहे। सादिक साहब जो इहो सब्जेक्ट बि आहे। जी सादिक बम्बरो साहब, कुझु तव्हां अपडेट ॾियो। जी साईं, इहो जेका ॻाल्हि भाउ सवाल कयो त वैक्सीन जो इहा ॻाल्हि कंहिं हद ताईं सही हुई, जेका भाउ करे थो त जेको प्रोडक्शन आहे उहो 50 लख ताईं ठही सघे पियो, पर उहो हिकिड़ो तरीक़ो हुयो वैक्सीन ठाहिण जो जंहिंखे RNA जे वसीले। पर हाणे काफ़ी सारियूं ॿियूं टेक्निक्स अची वियूं नई टेक्नोलॉजी जे करे,
इनफैक्ट जेका आर्टिफिशियल इंटेलिजेंस जो को इस्तेमाल आहे एल्गोरिदम जो इस्तेमाल आहे जंहिंसां छा थो थिए उन थोरो मां सिर्फ़ु मिसाल तव्हांखे ॿुधायां त उन्हनि छा कयो आहे त वॾा वॾा जेके डेटा बेसिस आहिनि उन में आर्टिफिशियल इंटेलिजेंस जे ज़रिए जेके ॿियूं पहिरियों वैक्सीन ठही चुकियूं आहिनि उन्हनि जे उहे कहिड़नि कहिड़नि शयुनि जे लाइ उन में कहिड़ा कहिड़ा केमिकल कहिड़ी कहिड़ी शयूं मौजूदु आहिनि उन्हनि खे बि चेक करे थी त छा उहे असरु करे सघनि था हिन ते न उहो सॼो ॾींहुं 24 कलाक जेका साइंटिस्ट उन्हनि खे बि ॻोल्हे रहिया आहिनि ऐं जेका नई टेक्निक आहे उहा काफ़ी टेक्निकल आहे उहा मां त एक्सप्लेन कोन थो करे सघां उन मुताबिक़ हाणे इहा जेका 50 लख ठाहिण वारी हुई उहा ॻाल्हि ख़तमु थी चुकी आहे ऐं उन जे करे ई तव्हांखे मां अॻु में ज़िक्र कयो त हिकिड़ो जेको ग्लोबल कंसोर्शियम ठाहियो वियो आहे हिकिड़ो गावी नाले इदारो आहे GAVI जंहिंमें तव्हां ॾिसंदो इंटरनेट ते गावी ठहण खां गावी जेको आहे सो ईअं सम्झो त दुनिया लेवल ते वैक्सीन खे मॉनिटर वैक्सीन खे इस्तेमालु गावी जे थ्रू थींदो आहे स्पेशली जेको आहे डेवलपिंग कंट्रीज़ त उन गावी वटि जेको आहे सो हाणे उन गावी इहो इनिशिएटिव शुरू कयो आहे जो कंसोर्शियम जो ऐं उनजो जेको मेन फंडर्स आहिनि जो पैसा ॾिना आहिनि उहो घणे खां घणा बिल गेट्स ऐं मेलिंडा फाउंडेशन जेका गेट्स फाउंडेशन जेको आहे उन जा आहिनि ऐं उन खां सवाइ ॿियनि हुकूमतुनि बि ॾिना आहिनि इन जे करे इहा हाणे इहा ॻाल्हि आहे हाणे जेका तव्हांखे ॿुधायां त जेकॾहिं ही जेको ट्रायल हलनि था पिया उन में हिकु बि कामयाबु थी वियो त सेप्टेंबर ताईं जो काफ़ी मिलियंस में जेको आहे सो प्रोडक्शन तयारु थी सघे थी जो कंसोर्शियम जे वसीले उहे फैक्ट्रीज़ जेका आहिनि के अॻे ई हुननि चैन तयारु करे रखी छॾी आहे रुॻो हुननि खे पॉज़िटिव मिलण जी देरि आहे ऐं एंटीडोट वारो सुवाल मूंखे ॻाल्हि सम्झ में न आई पर जॾहिं तव्हां एंटीबॉडी चओ था त उहो इहो आहे मुंहिंजे ख़्याल में साईं में डॉक्टर साहिबु ॻाल्हाए बि चुको आहे त जेकॾहिं तव्हांखे हिकिड़ो दफ़ो लॻी वञे वायरस त तव्हां वटि एंटीबॉडीज़ हूंदियूं कंदियूं आहिनि उन ते बि रिसर्च हली रही आहे त कहिड़े कहिड़ियूं एंटीबॉडीज़ आहिनि जेका लेटेस्ट रिसर्च आहे जेका पब्लिश थियल आहे उन में उहो चवणो आहे त तव्हांखे जेकॾहिं वायरस लॻी वियो आहे त अॻिले 6 महीननि ताईं तव्हांखे वरी वायरस नथो लॻी सघे पर इहा छा आहे त नंढड़ी थोरी लेवल ते नंढी लेवल ते स्टडी आहे इनखे वॾी लेवल ते स्टडी त पोइ पूरी ख़बर पवंदी त केतिरनि सालनि ताईं हली सघे थो या सॼी उमिरि जे लाइ रही सघे थो इन ते अञा साइंटिफिक रिसर्च हली रही आहे उनजे लाइ हिते यूके गवर्नमेंट एंटीबॉडी टेस्ट बि करे थी पई 10,000 टेस्ट रोज़ानो थींदो उहो एंटीबॉडी टेस्ट तमामु सिंपल आहे सवली आहे महांगी आहे फार्मास्यूटिकल कंपनी आहे स्विट्जरलैंड जी जिन जेको आहे सो इहा कामयाबु उनजी एफिशिएंसी जेका उहा घणी आहे टेस्ट आहे अगर तव्हां ॾिठो हुजे त शुगर जी जीअं टेस्ट कबी आहे शुगर जी त हुनजी जेका स्ट्रिप हूंदी आहे उन ते पेशाब करे उन रंग मिलाए ॾिठो वेंदो आहे या प्रेगनेंसी जेका टेस्ट थींदी आहे तव्हांखे ख़बर हुजे शायदि त प्रेगनेंसी बि हिकिड़ी स्ट्रिप हूंदी आहे उन ते पेशाब पे ॾिसंदा आहिनि त कलर चेंज थिए थो हीअ बि अहिड़ी हिकु टेस्ट आहे एंटीबॉडी टेस्ट आहे त जेका तव्हांखे या तव्हांखे घटि थियो ईअं बुखार वुखार ईअं का थियो ऐं तव्हांखे शायदि वायरस लॻी वियो हुजे पर तव्हांखे ख़बर न आहे छो तव्हां टेस्ट न करायो आहे त हिन एंटीबॉडी टेस्ट जे वसीले इहो मालूम करे सघिजे थो त वाकई में बि तव्हांखे जेको आहे सो अॻु में वायरस लॻी चुको आहे या न लॻी चुको आहे जेकॾहिं एंटीबॉडीज़ आहिनि तव्हां में त इन जो मतिलबु आहे तव्हांजो वायरस लॻी चुको आहे ऐं हिते जेको आहे पोइ हिकिड़ो बैंड ॾियनि था एंटीबॉडी बैंड खणी तव्हां कमकार ते वञी सघो था उन सां इहो थींदो त तव्हां जेको आहे माण्हू हरू भरू तव्हां ड्रिजंदा न खौफ़ न कंदा त हिनखे लॻी चुको आहे सेफ माण्हू आहे त अहिड़े क़िस्म जो कमु जेको आहे मुंहिंजे ख़्याल में इहो जवाबु तव्हांखे सही मिलियो महिरबानी सादिक साहब वरी महिरबानी ज़बरदस्त तव्हांजो सवाल जो जवाबु तव्हांखे मिली चुको जी मंज़ूर भाउ हाणे असीं चाहींदासीं त कुझु असां सां दोस्त शामिल आहिनि त उन्हनि जूं असीं हिते कमेंट्स ऐं ॻाल्हि ॿोल शामिल कयूं असां सां शामिल आहे अब्दुल रज़ाक सरोई साहब डायरेक्टर न्यूज़ आहिनि आवाज़ टेलीविज़न जा ऐं उहे असां सां मौजूदु आहिनि साईं रज़ाक सरोई साहब साईं रज़ाक सरोई साहब मुंहिंजो ख़्याल आहे त मंज़ूर न रज़ाक सरोई साहब कोन ॻाल्हाईंदो उनजे करे त हुननि जो माइक जेको आहे उहो अटैच ई न आहे अच्छा
ठीक है ज़रूर हूंदा, बाक़ी माइक अटैच कोन्हे, तो ठीक आहे त आवाज़ ठीक आहे त हींअर असीं चाहींदासीं अहमद लतीफ़ मेमण साहब असां सां कैनेडा खां गॾु जी अहमद साहब। अस्सलाम वालेकुम, सॼी संगत खे सलाम, सॼी दुनिया जा रहवासी जेके हिन प्रोग्राम खे ॾिसनि पिया। हिकिड़ो हैरत अंगेज़ प्रोग्राम आहे जेको ज़राइकी में सवली सिंधीअ में मिसाल ॾेई ऐं तमामु सवले तरीक़े सां जेके पार्टिसिपेंट्स आहिनि उहे सवली सिंधीअ में सवले तरीक़े सां सम्झाइनि पिया त जीअं माण्हुनि खे बेसिक्स जी ख़बर पए। इन में काफ़ी अहिड़ियूं मालूमात आहिनि जेके असां जहिड़ा माण्हू जेके एॾो दुनिया में मालूमात असां चवंदा आहियूं त चैंपियन आहियूं, असां सम्झूं था रखूं था, पर इहे तमामु घणियूं नयूं मालूमात हुयूं। ऐं जस हुजे तव्हां ॿिन्ही खे जे इन्हनि दोस्तनि खे तव्हां ॻोल्हे लधो आहे ऐं महिरबानियूं आहिनि इन्हनि दोस्तनि जूं जिन अहिड़े वक़्त में पंहिंजी मसरूफ़ियत मां टाइम कढी ऐं असां सभिनी सां शेयर कयूं आहिनि। इहा रिकॉर्डिंग जेका आहे सो डिफरेंट ग्रुपनि में जॾहिं रखी वेंदी, या सिंध विजन में मां रखंदुसि जिते लख माण्हू आहिनि असां वटि, त तमामु इहा कारगर थींदी, छो त माण्हू असांजा जेके आहिनि सो अञा ताईं हिकिड़ा ख़ौफ़ में आहिनि, का बीमारी आहे। ऐं जेकॾहिं इन बेसिक मालूमात खे ॿुधंदा, जीअं यूरोप जो अहवालु शेयर कयो वियो, या प्रोटीन्स या इम्यून सिस्टम, तमामु नॉलेजेबल प्रोग्राम आहे जेको मां नथो सम्झां कंहिं बि पाकिस्तान जे अदारे इवन गवर्नमेंट एॾी सवले लैंग्वेज में एतिरा मुख़्तलिफ़ मौक़े ते विहारे करे इहो प्रोग्राम कयो हुजे। इहो हिकिड़ो यूनिक प्रोग्राम आहे ऐं मां तव्हां सभिनी खे सलाम थोरा अहमद लतीफ़ साहब अवां जा थोरा जो अवां मुसलसल असांजे सभिनी प्रोग्रामनि में शामिल रहो था ऐं असांखे पंहिंजे मशवरनि खां बि मुस्तफ़ीज़ कंदा रहो था, असांजी हौसला अफ़ज़ाई कंदो रहो था। उन लाइ असीं तव्हांजा थोराइता आहियूं, असांजे इन प्रोग्रामनि जो अवां हिसो आहियो। हींअर असां सां मौजूदु आहे महेश कुमार साहब। महेश कुमार साहब बि असांजे प्रोग्राम जो मुसलसल हिसो आहे, सिंध अख़बार जा एडिटर आहिनि। असीं चाहींदासीं त महेश साहब पंहिंजा ख़्याल हिते जेके दोस्त वेठा आहिनि उन्हनि सां वठनि। महेश साहब। जी महेश। बिल्कुलु अचे पियो। मंजूर साहब तव्हांजी वॾा कुर्ब, मां पहिरीं ॻाल्हि त मां थोरी मज़रत, मां लेट टाइम ते पहुतुमि, कुझु हिकिड़ा पंहिंजा अख़बार जा प्रॉब्लम हुया। मां आख़िरी हिसे में खुशहाल साहब जो जेको आहे त ही जेको ॻाल्हि ॿोली उहा ॿुधी, पर दोस्तनि जा जहिड़े नमूने कमेंट्स कया आहिनि, ॾाढी काराइतो प्रोग्राम। तव्हां मुख़्तलिफ़ हवालनि सां अदबी, सियासी, समाजी, इन कोरोना जे हवाले सां हिन जे वबा जे सिलसिले में, लॉकडाउन जे सिलसिले में तव्हांजो जेको पहिरीं सिलसिलो शुरू कयो आहे, पहिरीं त तव्हां सभिनी दोस्तनि खे मुबारक हुजे, जेके हिन में डॉक्टर साहिबान जंहिं हिसाब सां जेके ॻाल्हियूं कयूं आहिनि उन्हनि खे मुबारक हुजे। मां इहो तव्हांखे, मुंहिंजो हिकिड़ो नंढो कमेंट्स जो आहे त जेतिरे ताईं वैक्सीन अचे, दवा अचे, एतिरे ताईं इहा जेका अवेयरनेस वारी मुहिम आहे न कोरोना जे हवाले सां, उन्हनि जी तमामु घणी ज़रूरत आहे। त असां वटि जहिड़े नमूने हुकूमतुनि जेको आहे त लॉकडाउन खे बिल्कुलु ख़तमु करे जेको आहे माण्हुनि जा अबू गॾु कया नी, उन में हिकिड़ो वाहिद तरीक़ो इहो बचियो आहे वञी त माण्हुनि खे पंहिंजो हींअर जेसिताईं दवा अचे एतिरे ताईं एहतियात करिणो आहे। ऐं एहतियात लाइ ज़रूरी इहो आहे त तव्हां जहिड़ा दोस्त इहे इन खे अवेयरनेस पहुचाइनि। ठीकु आहे, पढ़ियल लिखियल माण्हुनि खे त इहा ॻाल्हि ख़बर पए थी, पर इन खे जेतिरे क़दुरु असां जेतिरो हेठि ताईं माण्हुनि ताईं, ऐं वाक़ई इहो थियो आहे त हिन हिकिड़े तरफ़ त कोरोना जे करे त माण्हुनि खे जेको आहे इहा अवेयरनेस जो हिकिड़ो रेशो वधियो आहे। माण्हुनि खे डॉक्टरी जे हवाले सां ब्लड प्रेशर, शुगर, इम्यून सिस्टम ऐं सॼो जेको आहे पंहिंजी वाक़फ़ियत जो मिलियो आहे। हाणे असांजे फ़र्ज़ थो बणिजे जेके बाशोर माण्हू आहियूं त हिन सिलसिले खे माण्हुनि खे, लखे माण्हुनि खे जेके अबोज माण्हू आहिनि जिन खे इन ॻाल्हि जी अञा ख़बर न पई आहे, के केतिरनि ई विश्वासनि में वरितल आहिनि, के चवनि था, पढ़ियल लिखियल माण्हू बि चवनि था कोरोना न आहे, हेॾी सारी तबाही खां पोइ बि। तंहिं करे जेतिरे ताईं दवा अचे उहो सम्झाइणो आहे, बाबा एहतियात कयो। मूंखे पंहिंजे पर्सनली पंहिंजी फैमिली में असांजी भाभी खे हिकिड़ो थी त असां हुनखे बजाए कजे असां रुॻो एहतियात करे पंहिंजे सॼे ख़ानदान खे महफ़ूज़ करे वियासीं। इहा ई मुंहिंजी इन प्रोग्राम जे हवाले सां महिरबानी महेश साहब। हींअर असीं चाहींदासीं त असां सां प्रोफेसर
प्रोफेसर सुरेश कुमार वाधवानी साहब मौजूद आहिनि। सुरेश साहब तव्हां पंहिंजा मुख़्तसिर पंहिंजा ख़्याल हिते कमेंट्स असां सां पेश कयो। प्रोफेसर सुरेश कुमार वाधवानी साहब, असां सां बाबू हरदास साहब मौजूद आहिनि सखर खां, ऐं मुखिया आहिनि पंहिंजे कम्यूनिटी जा। असीं चाहींदासीं त उहे असां सां पंहिंजा वीचार वंडनि ऐं उन्हनि ते ज़िम्मेवारी लागू थिए थी त हू पंहिंजी कम्यूनिटी खे पंहिंजा ही प्रोग्राम हीअ जेके थियनि था उन्हनि जे तवसर सां ॼाण पहुचाइनि। जी साईं बाबू हरदास साहब। मंजूर साहब, मुंहिंजी बैटरी वञे पई ऐं हींअर तव्हांखे बाय बाय कंदुसि। महिरबानी महिरबानी। जी जी सुरेश साहब। मां महेश साहब जी ॻाल्हि खे अॻिते वधाईंदे चवंदुसि त साईं जीअं चयो त जेके अबोज माण्हू आहिनि उहे त मञनि ई कोन था। अबोज त चयो पिया असांजा पढ़िया लिखिया माण्हू त कोन था मञनि ऐं पंहिंजो को ख़्यालु ई नथा कनि। ऐं जीअं पंहिंजो अॼुकल्ह दोस्तनि यारनि में या मिट माइटनि में डेथ थियनि थियूं त उते बि माण्हू वञनि था। असांजो समाज ई अहिड़ो आहे, न वञो त वरी थिए थो इहो। अहिड़े नमूने थोरो केयर करणु खपे। थोरी अवेयरनेस जेका आहे माण्हुनि में वधीक न ॾिजे त उहो बहितर थींदो। प्रोग्राम तमामु बहितरीनु, सभिनी जेको ॻाल्हायो तमामु बहितरीनु टू द पॉइंट ऐं सिंपल नमूने में ॻाल्हि सम्झाइण वारी। जेको माण्हू अनजाण आहे सफ़ा अनपढ़ियल बि हूंदो उहो बि सम्झी वेंदो। त बाक़ी इहा ॻाल्हि हाणे मुंहिंजा दोस्त आहिनि, वेझा तमामु दोस्त आहिनि जिन सां रोज़ु उथणु वेहणु हुयो ऐं कोरोना जे करे असां 3 महीननि खां न मिलिया, पर उन्हनि ॿिनि दोस्तनि खे वीचारनि खे पॉज़िटिव आई आहे। हिकिड़ो त वीचारो तकलीफ़ में आहे, काफ़ी हाणे कवर कयो अथई त उहो हाणे हॉस्पिटल में आहे। त उहे बि पहिरियों हिनखे ईअं लाइट करे वठंदा हुया, त चवंदा न यार किथे आहे मिड़ी गवर्नमेंट करे पई, त उहे पढ़िया लिखिया माण्हू आहिनि। त असांजो इहो ई आहे त हिनखे अञा कीअं अवेयरनेस वधाइजे। इन में असां जेके समाजी अॻुवान आहियूं या सियासी अॻुवान जेके आहिनि उन्हनि ते वधीक इहो जेको आहे मथां अचे थो त उहे माण्हुनि खे अवेयर कनि ऐं उन्हनि खे यकीन ॾियाराइनि त न इहा बीमारी आहे। खेनि त इहो अफ़वाह फैलाया आहिनि त बाबा गवर्नमेंट खे 1 लाश ते एतिरा पैसा था मिलनि या जेको आहे WHO उन्हनि खे चए थी अंगू वधायो, डॉक्टर थोरी था वधाइनि। जीअं हॉस्पिटल में माण्हू नथा वञनि बीमार, त न असांखे कोरोना में आणे छॾंदा। उन्हनि हिकिड़ी लेडी डॉक्टर जी कराची मां आहे, हुनजो इंटरव्यू ॿुधो पियो टीवी ते, त हुनजो पुटु वीचारो नौजवान 21 सालनि जो गुज़ारियो। हुन चयो त माण्हुनि जे के ॿी बीमारी हुजे त पहिरियों कोरोना जी टेस्ट कराए पोइ ॿियूं कराइनि त हुन में अञा वधीक बचत थी थिए। हुनजे पंहिंजो घर जो नौजवान जेको आहे त उहो चए पई त न पहिरियों माण्हू कोरोना जी टेस्ट कराए। हिते माण्हू हॉस्पिटल वञण खां हुजनि था त न असांजे मथां कोरोना जी टेस्ट कनि। डॉक्टर बि चाहिनि था त न बाबा मथां हिनखे थोरी खंघि फुड़को आहे त हिनजी पहिरियों टेस्ट करे पोइ हिनजो ॿियो इलाजु कयूं। इहा अवेयरनेस जेकॾहिं असां समाजी अॻुवाणनि ते ऐं पंहिंजो सियासी जेके अॻुवान आहिनि उन्हनि ते वधीक फ़र्ज़ु थो थिए उहे आम माण्हुनि में इहा अवेयरनेस ॾियनि त। महिरबानी साईं प्रोफेसर सुरेश कुमार वाधवानी साहब। असांखे मीर मोहम्मद काज़ी साहब जॉइन कयो आहे, उन्हनि खे असीं भलीकार था चऊं। असां सां मौजूदु आहे दुबई खां दोदो ख़ान खचाण। असीं चाहींदासीं त दोदो ख़ान खचाण पंहिंजा हिते ख़्याल पेश करे। साईं दोदो ख़ान खचाण साहब। रमेश महिरबानी। बंदि कजो। जी जी महिरबानी मंजूर भाई रमेश राजा जो तव्हां मूंखे हमेशह वैरायटी ॾींदा आहियो। जे जीवन तो में सिंधना को मुंहिंजी तोखां दूरी आहे, ही जीवन जीवन आहे छा हिते जेल ज़हर सूरी आहे। भाउ आउं त तव्हांजो रेग्युलर मेंबर आहियां। महिरबानी तव्हांजी लख लाइक जो असांखे तव्हां वैरायटी ॾियो था। पर मुंहिंजी हिकिड़ी रिक्वेस्ट आहे त असांजे जेके नवां मेंबर आहिनि ऐं उन्हनि खे बि थोरो प्रायोरिटी ॾींदा वञो त जीअं उहे बि स्क्रीन ते अचनि तरीक़े सां करे सघंदा। बिल्कुलु पहिरियां त तव्हांखे मां ॿुधायां